बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम सब मेराण में आऊं या तव्हांजी मेज़बान तेरी वाण। नाज़रीन यकीनन पंहिंजे सुबुह जो आगाज़ सुठी सोच सुठे टास्क सां यकीनन कयो हूंदो। यकीनन अल्लाह साईं जी ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत करे पंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजे सुबुह जो जेको आगाज़ कयो हूंदो। पर ॾिसो त अॼुकल्ह त इलाही ख़ुशि सभु सॼो सराउंडिंग वेस में त असां सभु जेके आहिनि इलाही ख़ुशि हैप्पी आहियूं। छो त सुबुह जो असांजा नंढड़ा गुलंदड़ा ॿार जेके आहिनि पंहिंजो स्कूल वञनि पिया पंहिंजी तालीम पढ़ाइण लाइ, पंहिंजी ख़ासि तौर ते पंहिंजे मुस्तक़बिल पंहिंजो ठाहिण लाइ, पंहिंजे स्कूल जी ड्यूटी जे हवाले सां त वञनि पिया। उन सां गॾोगॾु टीचर्स खे बि मूं ॾिठो इलाही काफ़ी सारी कॉपीस जा वज़न खणंदे ऐं रिक्शा पियो लहंदे या कंहिं गाॾी पियो लहंदे कंहिं कन्वेंस पियो लहंदे इलाही सुठो पियो लॻे। त माना सभु कोई पंहिंजी 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 रूटीन्स ऐं पंहिंजी पंहिंजी पंक्चुअलिटी ते अची वियो आहे, ख़ासि तौर ते तालीमी इदारा खुलण खां पोइ। ऐं उन जे बावजूदि बि थोरी नंढी ॻाल्हि जेकी हींअर शायदि ख़ैर सां हाणे 2 टे ॾींहं असांजे जॾहिं स्कूल्स ओपन थिया आहिनि त उन में जेका असां ट्रैफिक जी असांखे ॾिसूं था सुबुह सुबुह सवेरे सवेरे जेके इलाही जाम थी वञे त उन में जेके ॿिया एक्स्ट्रा जेके आहिनि फर्दर ॿिया डिपार्टमेंट्स में वञण वारा जेके अफ़राद आहिनि जेके पंहिंजी ड्यूटी ते टाइम टू पहुचण वारा आहिनि उन्हनि खे इलाही तकड़ हूंदी आहे, इलाही रश हूंदी आहे। हालांकि इहे नथा ॾिसनि त ख़ासि ॿारड़ा कुझु त अॼु त मूं ॾिठो त हिकिड़ी बाइक ते 5-6 ॿारड़ा जेके आहिनि उहे पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे स्कूल पियो छॾणु वञे त उन्हनि जी कटिंग ख़ासि तौर ते जॾहिं बाइक ते जॾहिं ॿार हुजनि त इवन की असां सभिनी जी ज़िमेदारी हूंदी आहे त उन्हनि खे थोरो स्पेस ॾियूं, उन्हनि खे थोरी जॻह ॾियूं या उन्हनि खे तकड़ करण जी कोशिशि। ॾिसो बाइक में त को ब्रेक गियर या 4 व्हील्स हूंदा कोन्हनि त उन्हनि जो पंहिंजे ई पंहिंजे बैलेंस करिणो पवंदो आहे। त उते वरी उन्हनि जे पुठियां एतिरा ॿार वेठा हुजनि त ख़ुदा जो असां पाण जी ई ज़िमेदारी आहे त असां उन्हनि जो ई ख़्यालु कयूं। त इन शइ जो सुबुह जे टाइम ते त जेको आहे ड्राइवर हज़रात आहिनि वधि में वधि ख़्यालु कंदा। अगरि तव्हांखे लेट थिए थी किथे पहुचण खां तव्हां स्कूल जी टाइमिंग खां अञा अॻु में निकिरो त जीअं तव्हां पंहिंजी टाइमिंग ते आराम सां पहुची सघो। ऐं जीअं तरह जे प्रोग्राम सभु मेराण सां ताबुन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी उरास बि टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बानी ताबुन सां असांजे प्रोग्राम सभु मेराण में ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद खे ऐं भली कार कंदा भली कार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहे की टपाल मेज़बान जी बहितरीनु चांहि जेका असांखे ठाहे पीआरींदा। ऐं हुन सां गॾु गॾु पूरे पाकिस्तान में दरगाहूं खुली वियूं आहिनि। हज़रत शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह खुली वई आहे, कलंदर लाल शाहबाज़ इसी तरह सचल सरमस्त हुजे हिननि सभिनी जी जेके आहे दरगाहूं ख़ैर सां खुली वियूं आहिनि। सभिनी खे जेको आहे मुबारक हुजे, पांदड़नि खे सभिनि खे मुबारक हुजे की नंढी ख़ुशी जेके अच्छा ख़ासि तौर ते जॾहिं इहे रूहानी कैफ़ियतूं इंसान जे थोरो ख़ासि तौर ते कोविड में जेकी थोरी डिस्टर्बेंस थी वई त इंसानु मेंटली थोरो डिस्टर्ब हुयो। लेकिन इहे सभु शइ ते माण्हू वेंदो आहे पंहिंजे उलियान खे ॻाल्हाईंदो आहे वरझाईंदो आहे उन्हनि खे पंहिंजा ॾुख सुख सॾींदो आहे चवंदो आहे या अल्लाह तव्हां जेको आहे न अलाह जा प्यारा बंदा आहियो, असांजी जेके अर्ज़ु जेको आहे पंहिंजे असांजे अलाह साईं वटि खणी वञो। इहे सभु शयूं रूहानी कैफ़ियत इंसाननि खां थोरी परे थींदियूं आहिनि त इन में बि इंसान जा पर शुक्र आहे पंहिंजे साईं दरगाहूं जेके ख़ैर सां वरी ओपन थियूं आहिनि सभिनीनि खे ॿीहर मुबारक हुजे। ऐं उन सां गॾोगॾु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी मुबारक बीबी फातिमा ज़हरा जो अॼु जनमु ॾींहुं आहे, उहो बि सॼे पूरे इस्लाम पूरी दुनिया खे जेको आहे हिन खे मुबारक हुजे। यकीननि असांजी ख़ुशी जा जेके हीअ ॾियारा आहिनि अलाह साईं जेको असांखे हर साल हर ॾींहुं ईअं ई सेलिब्रेट करण लाइ मौक़ो ॾिए। ऐं हमेशह असां हिकु दुआ घुरो त सिहत जी असांखे दुआ ॾिए, तंदुरुस्ती जी असांखे दुआ ॾिए। बाक़ी ॿियूं शयूं ऑटोमेटिकली पाण ई अची वेंदियूं। सिहत ज़िंदगी तंदुरुस्ती हूंदी त तव्हांखे करियर जॉब इकनॉमिकल जे हवाले सां रिलेशन्स जे हवाले सां तव्हां में अगरि सोच सां सलाहियत हूंदी त तव्हां इहे सभु शयूं ज़िंदगी में अचीव करे सघंदव न। ऐं जिते तरह ते असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि जेके पंहिंजे करियर ऐं पंहिंजे अचीवमेंट जे हवाले सां असांखे अवेयरनेस ॾींदा आहिनि, आगाही ॾींदा आहिनि ऐं पंहिंजो सोच पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू असांजे प्रोग्राम सभु मेराण में ज़रूरु रखी शेयर कंदा आहिनि। अॼु जीअं असांजे जीअं मूं ॻाल्हि कई त हमेशह जेके असांजे प्रोग्राम में हिसो बि रहंदा आहिनि असांजे जेके टेक्निकल कॉलेज जा प्रोफेसर, पर हाणे त माशाल्लाह उन्हनि खे प्रमोशन्स मिली मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे। लास्ट टाइम बि की उन्हनि खे प्रमोशन मिली। जॾहिं इंसान खे प्रमोशन्स मिलंदियूं आहिनि त उन्हनि खे अलाह साईं जो वधि में वधि शुक्र करणु घुरिजे। अचो त नाज़रीन उन्हनि खे मुबारक बि ॾींदासीं। असांजे रोहिल अहमद शेख साहिबु तव्हांखे भरीका कीअं आहियो ठीकु आहियो? माशाल्लाह तव्हां जो प्रिंसिपल थी विया आहियो टेक्निकल एजुकेशन सां गॾोगॾु सदाईं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो। तव्हां आम शागिर्दनि नओं लाड़ा ॾिया नई टेक्निक अॼु माशाल्लाह तव्हां प्रिंसिपल थी करे यकीन तव्हांखे ज़िमेदारी बि इलाही वधी वई हूंदी। माशाल्लाह बसि इहे आज़माइशूं आहिनि। अलाह साईं हिकिड़ो ॾेई बि आज़माईंदो आहे, न ॾेई बि आज़माईंदो आहे त अलाह कंदो त इनशा अलाह ताला जेके ज़िमेदारी मिलनि थियूं त ज़रूरु दोस्तनि असांजे ऑफिसरनि ॿियनि पंहिंजो अलाह साईं कुझु बहितर सम्झो हूंदो का जेका ऐसा हिकिड़ी आज़माइश आहे अलाह कंदो त उन में पूरो लहिबो। ऐं हमेशह असां ॻाल्हियूं त कंदा आहियूं बहितर करण जूं छा बि करण जूं, पर हथ रुकियल हूंदा आहिनि। पर हाणे अलाह साईं मौक़ो ॾिनो आहे त मुंहिंजे हथ में जेतिरो हूंदो
इंशाल्लाह ताला बहितरी आणदी। ये ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हमेशह असां ॻाल्हियूं त कंदा आहियूं त ऐं मूंखे ही पोइ ही करे छॾां ही करे छॾां ही करे हिकु जॻह वरी चलो ठीकु आहे अलाह बि चवंदा ही वठि भला ॾिसां जेको आहे आज़माइश आहे सही था चओ अलाह साईं तव्हांखे लेकिन इंसान में एतिरी ताक़त कोन्हे जो अलाह साईं जी हर आज़माइश पूरो थिए बसि दुआ करणु घुरिजे। पर तव्हां सां गॾो गॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि पाण जेके भाई चए त LLB जेके पढ़ंदा एडवोकेट आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे ख़ासि तौर ते सोशल वर्कर बि आहे न ऐं सोशल अॻु में हूंदा आहिनि यूथ ते हू जेको इलाही कमु था करनि जेके यूथ जॾहिं कमु कंदी आहे सोशल वर्क ते इन्हनि ते त इलाही सुठो लॻंदो आहे। त ॾिसो असां ही जेके हर मुल्क जा हर सूबे जा जेके नौजवान हूंदा आहिनि त सही राह ऐं सही पाथ जेको आहे असांखे ॾसींदा आहिनि ॿुधाइनि त ख़ासि तौर ते जेके रिटायर पंहिंजी ज़िंदगी जेके इलाही गुज़री वेंदी आहे लेकिन हाणे यूथ जो कमु हूंदो आहे त हू पंहिंजी लाइफ खे ऐं ॿियनि खे कहिड़े एंगल में खणी था हलनि त अचो तव्हां उन्हनि खे वेलकम कंदासीं। अहमद नवाज़ तव्हांखे भली कार कीअं आहियो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक कीअं सॼो भला सियारे जो मौसम गुज़रियो हाणे त ख़ैर सां बहार अचण वारी आहे। सियारो सुठो गुज़रियो सोशल एक्टिविटियुनि में ई सॼो सियारो गुज़ारियोसीं ऐं हाणे त सुठो थियो स्कूल बि खुली विया आहिनि ऐं हिकिड़ो निज़ाम ज़िंदगी जेको आहे उहो ॿीहर बहाल थियण पियो वञे हिकिड़े डिघे जेको आहे अरसे खां पोइ वरी असां पंहिंजे रूटीन ते अचूं पिया दरगाहूं बि खुली वियूं हींअर जेके ज़ियारतूं रहियल हुयूं उहे बि जेको आहे माण्हू करे सघनि पिया ऐं हुन सां गॾोगॾु जेके ॿारनि जी तइलीम वॾी डिस्टर्ब थी उहा बि हाणे जेको आहे बहाल थी आहे त इलाही सारो ख़ुशी बि लॻे सुठो पियो लॻे त जेको आहे असां पंहिंजे रूटीन ते अचूं पिया। सही ज़बरदस्त वाह अच्छा वापसि रूटीन वारी लाइफ त यकीन इलाही डिस्टर्ब थी ॿारनि खे ॾिसी करे स्कूल त लॻे त हा हाणे असां को नॉर्मल थी विया आहियूं। अच्छा काफ़ी हद ताईं कुझु हा या न जी सूरत हाल आहे कोविड जे हवाले सां त हाणे कोविड यकीन लॻे थो हले वियो भॼी वेंदो हाणे स्कूल बंदि कोन थींदा तव्हांखे छा थो लॻे सभु आहे इहा पंहिंजो एहतियात ज़रूरी आहे। मां वरी बि इहो सभिनी खे चवंदुमि त पंहिंजो मां हाणे त जंहिंखे मिलां थो हिकिड़ी जॻह ते मां बीठो हुउमि त पंहिंजो स्टाम्प पे ठारायुमि त वॾो एज जो माण्हू हो त मां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो ऐं मूंखे अलाह साईं जेको आहे सो हिमत ॾिनी त मां हुनखे चयुमि मां चयो आपको तो पहनना चाहिए मास्क त हू थोरो परेशान थी वियो माण्हू सुञाणे कोन थो कीअं थो चवे ॾिसो न ॿियूं बीमारियूं उन्हनि जी ख़बर कान्हे कैंसर आहे अलाह रहम करे ॿियूं अहिड़ियूं वबाई बीमारियूं जिनजी ख़बर कोन्हे हिन बीमारी जी असांखे ख़बर आहे त हिन जी बचत वरी मास्क सैनिटाइज़र सोशल डिस्टेंस हथ न मिलायो भाकुर न पायो वेझा न थियो पाण बि हिकिड़े सोशल डिस्टेंस ते वेठा आहियूं हाणे मास्क न पायो त ख़ैर आहे पर जिते क्राउडेड आहे 4 माण्हू 5 माण्हू त उते मास्क पाए छॾियो हुन में को शर्म ऐं हुनजी का ॻाल्हि कान्हे ॿारनि खे बि असांखे एहतियात करणु खपे। अच्छा हाणे अॻिते जेके असां में जीअं एज वाइज़ वॾा थींदा वेंदासीं ईअं त पोइ ॿारनि खे माना हिकिड़ी करे माना 2020 में हिकिड़ी वबा आई हिकिड़ो ईअं थियो डिज़ास्टर थियो सॼी दुनिया जेके अचे न माना हाणे मिथ्स चेंज ऐं ट्रेंड बि जेको छा चेंज थींदा वेंदा असांजी स्टोरीज़ बि वग़ैरह चेंज थींदियूं वेंदियूं त माना हिकिड़ो लाइफ जेको ॿियो सर्कल हिकिड़ो ईअं चेंज थियो पर हाणे तव्हांखे जीअं मूं सुवालु इहो बि पुछियो त एजुकेशन जे हवाले सां मशाला हाणे तव्हां पाण प्रिंसिपल थियो त केतिरो इफेक्ट पॉज़िटिव ईंदो या नया चेंज ईंदा नई पॉलिसीज़ वग़ैरह ईंदियूं ऑनलाइन सेटअप त असांखे अची वियो आहे छा इन खे कंटिन्यू करे करे असांजी लाइफ इन असांजे जेके ॿार जेके मुस्तक़बिल जा ईअं ई पढ़ंदा रहंदा तव्हां छा सोचो था? हींअर असांखे उन पासे वञणु खपे एक्चुअली जेको ऑनलाइन सिस्टम थियो इहो असांजी ज़िंदगी में आयो त कंहिं तकलीफ़ जी सूरत में असां हुनखे एक्सेप्ट कयो पर मुंहिंजो ख़्यालु आहे त तमामु हिकिड़ी सुठी चेंज अची वई हिकिड़े लिहाज़ सां टीचर्स जेके सम्झंदा हुआ त इदारनि मां असां निकिरूं था त उनखां पोइ असांखे पोइ हिते मुड़ी ॾिसणो ई कोन्हे उहे घर वेही उन्हनि क्लासिस वरितियूं उन्हनि घर वेही प्रिपरेशन्स कयूं घर जो कमु बि औरतुनि कयो जेके नौकिरी में आहिनि टीचर्स आहिनि क्लासूं बि वरितऊं जेके उहे हेड्स हुया जेके तालो ॾेई ईंदा हुआ त वरी ॿिए ॾींहुं सुबुह जो उते वेंदा हुआ त उन्हनि जो पूरो मुस्तक़िल जेका आहे उन सां कनेक्टिविटी रही जेको ॿारु इहो सोचींदो हो त सिर्फ़ु जेको आहे ड्रेस पाइण खां पोइ मां स्टूडेंट आहियां उहो पाण खे निंड में बि स्टूडेंट सम्झंदो हो त उथी मूंखे क्लास अटेंड करणी आहे इहो हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ो वठिजे हुन शइ खे हाणे जेको तव्हां सम्झो था त भई जेको फिज़िकली क्लासिस शुरू थिया आहिनि त इन्हनि में असांखे एहतियात करणु खपे भले जेकॾहिं फिज़िकली क्लास थिए थी त इदारनि खे बि ऑनलाइन वारो सिस्टम बि हलाइणु खपे शाम जो उन्हनि जी कोचिंग आहे ॿारनि जी या उन्हनि जे प्रॉब्लम सॉल्विंग आहे या एक्स्ट्रा क्लासिस आहिनि काउंसलिंग क्लासिस आहिनि हाणे त को मसइलो ई कोन रहियो आहे अॻे त माण्हू व्हाट्सएप नंबर न ॾींदो पंहिंजी आई डी न ॾींदो अॻे फेसबुक आई डी न ॾिबी मैसेंजर न ॾिबो हाणे त एतिरियूं इहे ऐं वॾी ॻाल्हि गवर्नमेंट खे बि शाबाश आहे त उहो सिक्योर बि आहे साइबर क्राइम ते बाक़ाइदा जेके हुनजा ऑर्डिनेंसिस अची चुका आहिनि त उन में बि सेफ्टी आहे हाणे को माई मर्द जो को फ़र्क़ु रहियो कोन्हे छोकिरो छोकिरी सभु पंहिंजी जिदोजहद में लॻा पिया आहिनि पढ़ाई जे हवाले सां नौकिरी जे हवाले सां पाण खे बहितर करण जे हवाले सां
त असांखे इन्हनि शयुनि खे पॉज़िटिव वठणु खपे. अलाह कंदो त इनशा ताला इहे ॿई शयूं गॾिजी हलंदियूं. तालीम में वाधारो अचणु खपे, छाकाणि त हाणे असां वटि बैरियर न रहियो आहे त स्कूल खुलंदो छंछर या आचर, मोकल जो कॉन्सेप्ट कोन्हे, त आचर ॾींहुं बि तव्हां क्लास कंडक्ट करे सघो था. अच्छा ॾिसो त ॿी ॼाण ॿुधाईंदी न त जेका वैक्सीन्स बि अची वियूं आहिनि असांजे पहिरियों जेका कल्ह पहुतियूं आहिनि. हाणे पहिरियों त जेको असां जेके हेल्थ वर्कर आहिनि जेके ही सभु शइ यूज़ कंदा पहिरियों त उन्हनि खे लॻाईंदा, पर शुक्र आहे अॼु वज़ीर आला जेका ख़ुदा करे अलाह साईं जो लख लख अहसान, चलो ही त इन शइ खां त जल्दी जान छुटी पवंदी. अच्छा पर ही असांजे जेके काफ़ी पहिरें बि वक़्त में हमेशह असांजे प्रोग्राम में जेके बि सभु इहे चवंदा आहिनि त असां जेके न गवर्नमेंट स्कूल जा पढ़ियल आहियूं, असां पंहिंजे जेके सरकारी स्कूल जा पढ़ियल आहियूं, ऐं हुननि जी जेकी तालीम जेकी आहे तव्हां पाण अहमद नवाज़ इन ॻाल्हि ते एग्री कंदव, जेके असांजा वालिदैन पढ़ियल आहिनि गवर्नमेंट स्कूल खां, उन्हनि जी बेसिक अञा ताईं असांखां वधीक जेकी आहे पकी आहे. यकीन इन ॻाल्हि खे तव्हां एग्री कंदव त असांजे मूंखे यादि आहे पंहिंजी मदद उनखे हिन महिल ताईं जेके केमिस्ट्री जा फॉर्मूला यादि आहिनि. असांखे अजीब लॻंदो आहे त आई सेम ई आहिनि, का चेंजिंग कोन आई आहे सिलेबस में. तव्हां छा चवणु चाहींदो सरकारी स्कूल जी तालीम खे? सरकारी स्कूल जी तालीम बहितर आहे. पाण सरकारी स्कूल में पढ़ियल आहियां ऐं मूं प्राइमरी खां वठी करे जेको आहे इंटर ताईं जेका मुंहिंजी एजुकेशन रही आहे उहा सरकारी स्कूल में ई रही आहे. ऐं बहितरीनु आहे. असांजा जेके वालिदैन आहे उन टाइम त ज़ाहिर आहे प्राइवेट स्कूल हुआ ई कोन, त हुननि जा पर अॼु जो जेको मुंहिंजो आहे ऐं मां बाबा सां कचहरी कंदो आहियां त उनखे अॼु बि जेका आहिनि उहे सभु फार्मूला यादि आहिनि ऐं उनजो एॾो बेस पको आहे. ख़ासि करे सिंधी जेका सूरत तख़्ती थींदी आहे मां हुन खां पुछंदो आहियां, मूंखे ई मुंझाए छॾींदो आहे. हालांकि मां माना ग्रेजुएशन करे वेठो आहियां, पर मां हुन पुछंदो आहियां बाबा हीअ कीअं लिखिबो, त उहो जल्दी ॿुधाए छॾींदो आहे. चवंदो आहे माना उन टाइम जी जेका एजुकेशन हुई ऐं सरकारी स्कूल में जेकी शइ असांखे सिखिया मिलंदी उहा प्राइवेट में न आहे. ऐं प्राइवेट में हिकिड़ो शो शाद वॾो थो असांखे ॾेखारियो वञे, जेको फोटो सेशन त वॾे पैमाने ते कयो थो वञे, पर उन हिसाब सां उहा एजुकेशन जेका उहा डिलीवरेंस न आहे. छो जो जेके प्राइवेट स्कूल जा टीचर आहिनि होॾां तव्हांखे 50-60 हज़ार वारो जेको प्राइमरी टीचर थो मिले सरकारी जो, ऐं उहो ई जेको आहे प्राइवेट स्कूल में तव्हांखे 5,000 ते 10,000 ते थो पढ़ाए. ऐं उन वटि जेको आहे डिग्री हफ़्ता न आहे, डिग्री हफ़्ता 10th क्लास ऐं 9th क्लास हकीकत को अगरि को हूंदो पढ़ियल लिखियल त उहो बि वधि में वधि 15,000 वठंदो. लेकिन बिल्कुलु राइट हकीकत असांजे मुंहिंजा काफ़ी एक्सपीरियंस स्कूल्स में रहिया आहिनि. मैट्रिक 11-12 जेके फर्स्ट ईयर इंटर ताईं जेके टीचर्स आहिनि उहे ई पढ़ाइनि पिया. छो त ॾिसो प्राइवेट स्कूल जो हिकिड़ो अहिड़ो आहे इंतज़ाम त उन्हनि वटि ऑलरेडी सभु शयूं ठहियल हूंदियूं आहिनि. कंहिंखे थोरो घणो ही लिटरेसी अची थो वञे त उहो शइ हुननि खे थमाए छॾंदा आहिनि त बाबा हीअ तव्हांखे जेको आहे कंटिन्यू सिखणो. वैल साहिबु हाणे त ॾिसो त असां वरी हिननि जो जेको आहे प्राइवेट स्कूल जहिड़ी स्कूल्स खुली आहे त माना हाणे हिननि जो शोशा ब्रांड्स वग़ैरह सभु शयूं माना स्टार्ट थी वियूं. पर वरी उहो बि माना हिकिड़ा ॿार अचनि ॿिए ॾींहुं ॿिया ॿार अचनि त हाणे उन हवाले सां ई पॉलिसीस कंदो. पंहिंजी हू फीसिस बि कंटिन्यूसली वठनि पिया, जीअं तव्हां ऑफिस स्क्रीन ॻाल्हि पिया कयो. त हाणे हुननि जी छा ॾिसो था त कहिड़ा रिफ्ट, कहिड़ी पॉलिसीस, कहिड़ा इंस्टीट्यूट, छा माना तव्हां छा चवणु चाहींदो इन हवाले सां? अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त पंहिंजो ॿियनि दोस्तनि सां बि असां ऑनलाइन बि जेको शेयर था कयूं लाइव प्रोग्राम में, त कल्ह जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो मतिलबु तमामु अफ़सोस जहिड़ो हिकिड़ो वाक़ियो हिननि व्हाट्सएप ते पेरेंट्स जी एसोसिएशन्स आहिनि स्कूलनि जे लाइ, उन में शेयर कयूं त हिकिड़ो कोई स्कूल हो जंहिंमें का मदर हुई, सिंगल पेरेंट हुई, ऐं कुझु स्कूल आहिनि बाक़ाइदा ॿारनि खे गेट ते रोकियो त भई पोयनि 6 महीननि जा 5 महीननि जा ड्यूज़ क्लियर कयो पोइ ॿार अंदरि ईंदो. हिकिड़ो त इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ी संगदली आहे पंहिंजो इदारनि जी. प्राइवेट इदारा ज़ाहिर वेठा आहिनि कमाइण लाइ, ऐं जीअं अधे ॻाल्हि कई त उन्हनि में को एजुकेशन जो को मयार ई कोन्हे, को रीज़न ई कोन्हे त उन्हनि खे को डिग्री ॾिसी या उन्हनि जी कॉम्पिटेंसी ॾिसी उन्हनि खे टीचिंग ते रखनि. जॾहिं त पंहिंजा जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में कमीशन्स थियूं आहिनि, उन्हनि में सिलेक्शन्स थियूं आहिनि, उन में इंटरव्यूज़ थिया आहिनि, उन्हनि खे ग्रेड्स ॾिना विया आहिनि, उन्हनि जा पोस्टिंग्स थियूं आहिनि. हिकिड़ो तमामु वॾो रिकॉर्ड आहे. प्राइवेट स्कूल जो जेकॾहिं कोई माण्हू अहिड़ो करे थो, को अहिड़ो कंहिं ॾोह में या कंहिं अहिड़ी तशदुद में ॿार ते को इन्वॉल्व थो थिए, पहिरियों त इहो थींदो आहे त उहो माण्हू गुम थी वेंदो आहे ऐं उहो सवलो आहे कमु. हाणे असां सभिनी शयुनि खे जेकॾहिं ॾिसूं था न त सरकार जो इहो फर्ज़ु थो ठहे त या त इन्हनि प्राइवेट स्कूलनि खे ॿुझो ॾियनि, इन्हनि खे थोरी सख़्ती कनि त भई जेको तव्हां भला सेग्रीगेट कयो, जीअं तव्हांजा वॾा स्कूल आहिनि उन्हनि में त खणी हलो जीअं ज़मीनदार आहे, सरकारी मुलाज़िम आहे, का अहिड़ी नौकरियुनि वारा आहिनि उन्हनि जा ॿार था पढ़नि, पर जेके घिटी घिटी में स्कूल खुलियल आहिनि, जेके फ्लैट खुलियल आहिनि, जेके नंढड़ा नंढड़ा ॿिनि कमरनि में खुलियल आहिनि, उन्हनि में कहिड़ी मैनेजमेंट हूंदी, कहिड़ी इन्वेस्टमेंट हूंदी, कहिड़ो ॿारु पढ़ंदो हूंदो, कहिड़े लेवल जो टीचर हूंदो, इन्हनि ते घटि में घटि हिन दौर में, सख़्ती जे दौर में, जेकॾहिं हिते जा असां वटि प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जी डायरेक्टरेट बि आहे हिते हैदराबाद में, ऐं जेका सेंट्रल जेका हिन जी डायरेक्टरेट आहे मेन उहा कराची में हेडक्वार्टर आहे,
उन्हनि सुठो कोऑपरेट पे कयो। मां अॻे बि इहो ज़िक्र कयो आहे त सरदार शाह साहब जेसि ताईं हुया मिनिस्टर तां उन्हनि ॾिसो आहे त उन्हनि पर्सनल इहा हिकिड़ी एफर्ट वरिती, पंहिंजी धीअ खे बि विझराई मीरा स्कूल में, सभु शइ। हाणे त ख़तम थी वियो आहे, हाणे त मिनिस्टर कोई ॿुधे ई कोन थो, न को डायरेक्टरेट थी ॿुधे। इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त हाणे जेको प्राइवेट स्कूल जा वरी ब्रांड्स ऐं वरी चमक धमक जेके वरी स्टार्ट थी वई आहे, वरी इवेंट्स स्टार्ट थी वेंदा, वरी पेरेंट्स ते उहे मार हूंदी, उहे परेशानी हूंदी, त इन ते मज़ीद जेके कंटिन्यू कंदासीं, पर लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन, हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हेॾी प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे, जेके असां सॼा थोरी देरि खां असांखे इंजॉय कराईंदा। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे। तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जीअं त नाज़रीन तव्हां टेलीविज़न स्क्रीन ते या अख़बारनि में या सोशल मीडिया ते यकीनन असांजे जेके तालीमी वज़ीर आहे उन्हनि इहा ॻाल्हि अनाउंस कई आहे त हाणे जेको कोरोना जो को डपु कोन्हे, तव्हां पंहिंजा ॿार जेके आहिनि आराम सां ऐं सां पंहिंजे स्कूल मोकिले सघो था, उन्हनि खे तालीम लाइ उन्हनि खे ॾेई सघो था, माना कंहिं शइ जो ख़ौफ़ कोन्हे। लेकिन पॉलिसीज़ तहत जेके आहिनि कुझु ॿार अचनि था, कुझु क्लास जा वरी जेके आहिनि डिस्टेंस ते विहारियो वञे थो, माना कोरोना जी एक्सिस ते बिल्कुलु जेके आहिनि ख़ासि वरी हिकिड़ा ॿार स्कूल अचनि ई कोन पिया, उनजा पेरेंट्स जेके हिन महिल ताईं जेको थोरा पॉज़िटिव आहिनि, बेध्यानी ॾे हलिया विया आहिनि, उन्हनि इन ॻाल्हि खे जेको आहे विसारे छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि त स्टेप इहा त असांखे पंहिंजे ॿारनि खे हींअर हाणे स्कूल्स मोकिलणु घुरिजनि। ख़ैर सां स्कूल्स ओपन थिया आहिनि, पंहिंजी लाइफ रूटीन ते अचणा। हाणे उन खां पोइ असांखे इहा शइ ॾिसणी आहे त असांखे तालीम मयारी तालीम मिले किथे थी, कहिड़ी जॻह ते असांजो ॿारु जेको आहे पढ़ी लिखी ऐं सम्झी सघे थो, इवन की पाण लिखी सघे थो। माना मेन शयूं असां पेरेंट्स असां सभिनी खे त इहा ई खपे न त असां ॿारु जेको आहे एतिरो नॉलेजेबल हुजे त उहो किथे वञे त का शइ अगरि उनखे लेटर या का शइ लिखणी पए त उहो आराम सां पाण लिखी सघे बग़ैर कंहिंजी हेल्प जे, बग़ैर कंहिं एंड्रॉइड फ़ोन जे। हाणे जेके जेके असांजे ख़ासि तौर ते असां जॾहिं ॻाल्हि कयूं पिया त गवर्नमेंट ऐं प्राइवेट स्कूल में त काफ़ी फ़र्क़ु नज़र अचे थो। गवर्नमेंट स्कूल्स वारे ॿारनि खे हमेशह रेक्टिफिकेशन खां अलावा ॿी का शइ नज़र न ईंदी आहे। जीअं पाण रॉयल साहिब हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जो काफ़ी वर्क जेको आहे इन्हनि ते अगेंस्ट जेको आहे प्राइवेट स्कूल जे अगेंस्ट काफ़ी सारो वियो आहे। त अहिड़ी बुनियादी शयूं आहिनि जेके प्राइवेट स्कूल्स नथा पढ़नि। असां पेरेंट्स खे जेको आहे इन शइ ते वधीक में वधि ध्यानु ॾियणु घुरिजे। चलो ठीकु आहे, असां एॾी गॾी फीस जेको आहे पे कयूं था, त पर असां ॾिसूं त सही असांजो ॿारु खणी छा थो अचे, असांजो ॿारु जेको आहे पढ़े छा थो, लिखे छा थो, इवन की तव्हां हुननि खे वर्कशीट्स ॾेई था छॾियो त उते असांजी पेरेंट्स जी ज़िमेदारी आहे त इन शइ ते इनिशिएटिव वठनि। जी छा चवणु चाहींदो इन सॼी ॻाल्हि ते? इहो बिल्कुलु तमामु हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जेका मूंखे हमेशह मां स्कूलनि खे चवंदो हुउमि तव्हां वटि इथिक्स जी क्लास नथी थिए। जॾहिं त मूंखे यादि आहे मां नूरोंद हाई स्कूल में पढ़ंदो हुउमि त टीचर अचण खां पोइ सभिनी सां खीकारींदो, मिलंदो, पुछंदो, कल्ह जा वाक़ियात पुछंदो, कल्ह वारी क्लास जी ॻाल्हि कंदो, तंहिंखां पोइ अॻिते हलंदो। उते तॾहिं पढ़ाई बि हलंदी, तालीम जो बि सिलसिलो जारी रहंदो ऐं असांजी जेका हिकिड़ी ग्रूमिंग थींदी, अचण सां खीकारबो आहे, मिलबो आहे, लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु कबा आहिनि। तव्हां अॼु ताईं असांखे ॾिसंदो, असांजा जेके बि असां नूरोंद हाई स्कूल जा जेके बि दोस्त निकितल आहियूं, मूंखे पंहिंजनि जी दोस्तनि जी ख़बर आहे या उन ज़माने जा असांजा सभु मॉडल स्कूल मां या ॿियनि स्कूलनि मां पढ़ियल आहिनि या कॉलेजिस प्राइवेट, मुंहिंजो मुस्लिम कॉलेज मां पढ़ियल आहे, कारी मोरी कॉलेज हो। उनजा तव्हांखे जेके बि तव्हांखे हींअर माण्हू जेके मिलंदा उहे वेल ग्रूम्ड मिलंदा, माना उन्हनि जी लैंग्वेज में या उन्हनि जे एटीट्यूड में या उन्हनि जी फीलिंग्स में। हाणे जो ॿारु सख़्तु दिलि थी वियो आहे, तमामु हिकिड़ो नफ़्सा नफ़्सी, एरोगेंट, ज़िद्दी, ऐं उन्हनि में हिकिड़ी सम्झो त अख़लाक़ी का क़दुरु रही कान्हे, वॾे जी इज़त न रही आहे ॿारनि में, नंढे जे लाइ शफ़क़त न रही आहे। अच्छा इहे इथिक्स हूंदा हुआ उन ज़माने में। जॾहिं टीचर ईंदो हो त असां हुनखे पीउ जी जॻह ते सम्झंदा हुआसीं, हुन चई छॾियो चुप ख़ामोश त क्लास में पिन ड्रॉप साइलेंस। बिल्कुलु। हाणे ॾिसो त उहे ई टीचर जेके सुबुह जो ॿारनि खे प्राइवेट स्कूल में पढ़ाइनि था, राति जो कढ़ाइनि ते, चांयुनि ते, ढाबनि ते उते वेठा आहिनि साॻियनि स्टूडेंट्स सां गॾु। सही। अच्छा पोइ छा चयो न त असांखे जेको आहे फ्रेंडली थियणो आहे, हिकिड़ो डिस्टेंस ख़तमु करणो। डिस्टेंस कॾहिं ख़तमु न थी सघंदो आहे। मां हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो मुशाहिदुल्ला ख़ान जो, उहो पंहिंजे ॿारनि समेत वेठो हो त उन खां हुन एंकर पुछियो त चई तव्हांजी दोस्ती आहे ॿारनि सां? त ॿारनि त चयो न बिल्कुलु असां फ्रैंक आहियूं, बाबा खे सभु कुझु ॿुधाईंदा आहियूं। त मुशाहिदुल्ला ख़ान चयो त न, जेको आहे पीउ ऐं ॿार जी कॾहिं दोस्ती नथी थी सघे। हा माउ सां त थी सघे थो, हुन सां कनि, पर जेकॾहिं इहा दोस्ती थी वई, इहो बैरियर टुटी पियो, इहो पर्दो ख़तमु थी वियो त हुनजी ग्रूमिंग रुकिजी वेंदी ॿार जी। माना जेका शइ ॿुधी ऐं उहा एक्ट करणो आहे, पोइ चवंदो बाबा हाणे जीअं मुंहिंजो दोस्त चयो तीअं पीउ चयो। इहे शयूं प्राइवेट स्कूल में ख़तमु थींदी थी वञनि। सही। माना काफ़ी थी जे हवाले सां रवे जीअं अॼुकल्ह जे प्राइवेट स्कूल्स में यकीन न आऊं त बिल्कुलु खुलियाम चवंदमि त इन हवाले सां
त ख़ासि तौर ते ॿार जेके आहिनि इन हवाले सां ब्रांड पसंदि थी विया आहिनि जीअं एग्रेटिव ऑर्गेनिक तस्वीर तव्हां छा चवणु चाहींदो इन हवाले सां? हा बिल्कुलु सही था चओ तव्हां, आउं बि एग्री आहियां साईं जी ॻाल्हि सां। प्राइवेट स्कूलनि में जेको आहे उहो जेको वञे त उहा ग्रूमिंग थिए कान थी उते, ऐं उतां जा जेको ख़ासि करे वॾनि फैमिलियुनि जा ॿार जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूलनि में पढ़नि था, ऐं जेके उते टीचर्स हूंदा आहिनि उहे वरी हेठि लेवल जा हूंदा आहिनि, ऐं पोइ वरी उन्हनि टीचर जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हिननि ॿारनि सां जेकर दोस्ती करे वठिबी त पोइ हिननि जे जेको वालदेन खां बि असां कमु वठी सघंदासीं, उन्हनि वटि सां बि जेको रिश्तो जुड़ी वेंदो, ऐं इन चकर में पोइ जेको आहे उहो पंहिंजो जेको उस्तादी वारो जेको हुनजो मक़ाम आहे उहो विञाए वेंदा आहिनि, ऐं पोइ हिकिड़ो दोस्त थी वेंदो आहे, आम माण्हू पाण खे करे छॾींदा अच्छा आहिनि। माना तव्हां हिकिड़ो बिहाइंड ॿियो हिकिड़ो जेको आहे सच जेको आहे उहो सच त सच आहे, सच उहो साम्हूं अची इहा वजह हूंदी आहे। मेन घणियूं वजहूं आहिनि पर हिकु इहा बि वजह आहे उन्हनि मां। अच्छा माना तव्हां जो पाण पर्सनली जेको एनालाइज़ कयो आहे। बिल्कुलु इहा बि शइ मूं रियलाइज़ कई त ईअं बि थींदो आहे, त पोइ उन इन चकर में बि घणो जेको आहे उहो बिगाड़ अचे थो। हालांकि उस्ताद जो जेको हिकिड़ो मक़ाम आहे उहो उनखे पंहिंजो बरक़रार रखणु खपे, ऐं उहो भली उनजे घर वञी पढ़ाए उन्हनि खे, पर उहो उस्तादी वारे लिहाज़ सां ई वञे, उन सां कचेरी कजे, कचेरी करणु सुठी ॻाल्हि आहे, कचेरी मां माण्हू टीचर सां कचेरी कंदो, हुन में जाम शयूं जेका आहिनि उहे सिखबियूं आहिनि, पर कचेरी उहा टीचर ऐं जेको आहे स्टूडेंट जे विच में ई हुजे, उन टीचर ऐं वारो रिश्तो जॾहिं ख़तमु थी वियो, दोस्तनि वारी थी वई त पोइ माण्हू सिखंदो कान्हे। माना हिकिड़ो फ़र्क़ु आहे, माना फ्रेंड ऐं फ्रेंडली थियण में। फ्रेंड त माना यकीनन उहो शइ उहो अदब एतिराम हमेशह लॻंदी आहे, लेकिन फ्रेंडली वे सां पढ़ाइण उहो हिकिड़ी ॿी अलॻि शइ आहे। त माना इहो फ़र्क़ु असांखे हुजणु घुरिजे फ्रेंड ऐं फ्रेंडली में। पर तव्हांजी नज़र में छा एतिरो तव्हां हिकिड़ो सच बि ॿुधायो त माना हिन जे पुठियां हीअ शइ आहे त इन जे वजह कोई टीचर्स जेके आहिनि ईअं ॿारनि सां प्रिटेंड कनि था, फ्रेंड था थी वञनि उन्हनि जा, पर हाणे तव्हांजी नज़र में कीअं हुजणु घुरिजे? तंहिंखां छा तव्हां पाण एतिरो वर्क बि कयो था इन हवाले सां, यूथ जे हवाले सां, त कहिड़ो निज़ाम कीअं थियणु घुरिजे? एतिरो कोविड जी वजह खां असां पुठिते तालीम में धिकिजी वियो, त हाणे ख़ैर सां तव्हांजी छा पॉलिसी कहिड़े क़िस्म जी हुजणु घुरिजे? पहिरीं त आउं इहो चवंदुसि त हाणे जेको आहे कल्ह जेको मिनिस्टर साहिबु अनाउंस कयो त असां वटि वैक्सीन अची वई आहे, त पहिरीं त आउं इहो चवंदुसि हाणे कोरोना जो ख़तरो कोन्हे, वालदेन खे सभु जेको आहे पंहिंजा ॿार स्कूल मोकिलियो, त हाणे उहो रुटीन ते अचूं त जेका उहो तालीम जो निज़ाम जेको डिस्टर्ब थियल आहे असांजो तक़रीबन 6-7 महीननि उन ते वरी अचूं। ऐं आउं ॿी ॻाल्हि इहा चवंदुसि त जेको असां वटि प्राइवेटाइज़ेशन आहे, जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि सख़्तु क़िस्म जा कानून हुअणु खपनि। असां वटि माना तइलीम खे हिकिड़ो वॾो जेको आहे उहो पाकिस्तान जे अंदरि कारोबार थो सम्झो वञे, माना नंढो ॿ रूम आहिनि, 2 कमरा आहिनि, उते जेको आहे उहा परमिशन वठी ऐं स्कूल खोले था छॾनि। 2 कमरनि में तव्हां कीअं जेको आहे उहो रुगो प्राइमरी कान था पढ़ाए सघो, KG जे लाइ बि 2 जेके आहिनि क्लास खपनि, 2 रूम खपनि वेहण जे लाइ, त हिननि वटि उहो कान, रुगो कारोबार ठाहे पंहिंजी जेका उहो बिज़नेस था हलाइनि, छो जो इन में वरी इन्वेस्ट घटि आहे, ॿियनि वरी में इन्वेस्ट घणो थो करिणो पए, उन्हनि हिन में घटि थो करिणो पए, ऐं टीचर बि बेरोज़गारी आहे, माण्हू जेके आहिनि उहे पढ़िया लिखिया वेठा आहिनि, ऐं इंटर करे हर को वेठो आहे, उन्हनि खे 3000 ॾियनि पिया, टीचर अची थो वञे, उन्हनि जो ई कारोबार हले थो, त इन हिसाब सां जेको आहे सख़्तु क़िस्म जा असां वटि जॾहिं कानून हूंदा त उहो प्रॉपर जेको आहे इदारो हुअणु खपे, ऐं उन में जेके टीचर रखिया वञनि उन्हनि जो जेको मयार आहे उनजे हिसाब सां कानून हुजे, त घटि में घटि उहो डिग्री याफ़्ता हुजे, उनखे एक्सपीरियंस हुजे, ऐं उहो जेको टीचर अचे भले प्राइवेट ई हुजे, पर उनखां जेको आहे उहो टेस्ट वरिती वञे, उहा टेस्ट कंहिं जेको आहे उहो मञियल इदारे उनखां जेको आहे टेस्ट वठे, पोइ उहो कंहिं बि प्राइवेट स्कूल में पढ़ाए सघे। पर हिते ईअं नथो थिए, जंहिंजे करे असां वटि मयार तइलीम उहो जेको आहे रहे कोन थो। ऐं ॿी ॻाल्हि वॾी अहम इहा आहे त असां जेके बि सिंध जे अंदरि ख़ासि करे प्राइवेट इदारा हलनि था, उन्हनि वटि इहो हिकिड़ो वॾो जेको आहे उहा ख़राबु ॻाल्हि आहे त उहे असांजी पंहिंजी ॿोलीअ खे ऑन नथा कनि, जेका असांजी सिंधी ॿोली आहे उनखे ऑन करण जे लाइ तयारु न आहिनि, हू मुख़्तलिफ़ ज़बानूं जे हवाले सां सिखिया बि ॾियनि था, उहे पढ़ायूं बि वञनि थियूं, ख़ासि करे इंग्लिश, ऐं बाक़ी असांजी जेका सिंधी आहे उनजो त उहो जेको आहे उहो पीरियड रखण जे लाइ बि टाइम उन्हनि वटि टाइम कान्हे त हीअ त रखियो वञे, उन में असांजे वालदेन जी बि आहे त इन ते बि जेको आहे प्रॉपर जेको आहे उहो एक्शन कयो वञे, इन ते बि कानून हुअणु खपे त असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा लाज़मी जेको आहे सिलेबस में रखी वञे, ऐं जेको सिलेबस उहो पंहिंजे तरफ़ां तयारु था कनि उहो सिलेबस न हुअणु खपे, सिलेबस जेको प्रॉपर तौर ते गवर्नमेंट जे तरफ़ां जेको आहे उहो ई पढ़ाइणु वञे, छो जो जेकॾहिं हिननि जो सिलेबस ते त असां काफ़ी टाइम हलिया आहियूं, पर असांखे मयार तइलीम त उहा मिली कान्हे।
पर ॾिसो वाकई हू ॿाहिरि जा जेके आहिनि बुक्स वग़ैरह इंक्लूड कराया आहिनि हाणे त ख़ैर सां असांजे जेके गवर्नमेंट जा नर्सरी क्लास खां 8 क्लास ताईं जेके आहिनि चेंज कयो आहे भले प्राइवेट खे निसाब हिकिड़ो हुजे हाणे त ख़ैर बहितरीन असांजा जेके आहिनि राइटर्स असां वटि अवेलेबल आहिनि एॾा सुठा सुठा मयारी हिननि जे भेट में इलाही सुठी इंग्लिश इलाही सुठो जेके हिसाब ऐं बहितरीन जेके आहिनि सिंधी जा बि एॾा सुठा सुठा सबक जेके खणी आया आहिनि हाणे 8 क्लास थोरी चेंजिंग थी वई आहे पर सभु तव्हां छा चवणु चाहींदव त ही जेकी ॻाल्हि कनि पिया त पंहिंजी ॿोली जे हवाले सां जी तव्हांजो बि काफ़ी सारो वर्क रहियो त सही जेके प्राइवेट स्कूल अच्छा रोहित साहब हमेशह जेको प्राइवेट स्कूल जी हर काल में को न कोई करे उन्हनि खे ॾिसो भई सुठे पेरेंट्स जी जेकी आहे निशानी हूंदी आहे त ईअं ई सभिनि पेरेंट्स खे चवणु चाहींदुमि त का बि ॻाल्हि अगरि तव्हांखे नज़र अचे थी त रोहित साहब वांगुरु पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ ॿियनि जे मुस्तक़बिल यकीननि ही पंहिंजे ॿार लाइ त छॾो न पिया सोचनि ॿियनि जे ॿारनि लाइ बि हिननि सोचो त हीअ शइ मयारी शइ हुननि खे मिलणु घुरिजे जी छा चवणु चाहींदो हाणे ॾिसो न पंहिंजो गवर्नमेंट हिकिड़ो सुठो कमु कयो आहे जेकॾहिं अलाह करे त उहो इम्प्लीमेंट थी वञे उन ई नियत सां थी वञे जंहिं नियत सां उहा शइ ठही आहे नेशनल कैरिकुलम उन्हनि इंट्रोड्यूस करायो आहे नेशनल कैरिकुलम में सभिनी खां वधीक जेका सुठी हिमथाइण वारी ॻाल्हि ऐं तारीफ़ वारो अमल आहे उहो हुननि तव्हांखे मादरी ज़बान जा सब्जेक्ट्स उन्हनि बिल्कुलु प्राइमरी लेवल खां रखिया आहिनि 5th क्लास ताईं तव्हांखे लाज़मी हूंदी उहा जीअं पंजाब में पंजाबी ॿारु सिखंदो सिंध में सिंधी सिखंदो बलोची सिखंदो ईअं पछतो सिखंदो मक़सदु चवण जो त हीउ जेको नेशनल कैरिकुलम हिन जेकॾहिं इम्प्लीमेंट थी थो वञे उनजे पंहिंजो जीअं लेटर एंड स्पिरिट्स उहा ई खणनि था जीअं उहा शइ ठही आहे छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो वॾो माफ़िया आहे प्राइवेट स्कूलनि सां गॾु हिकिड़ी पब्लिशर्स जो कॾहिं किथां जा आहिनि कॾहिं किथां जा आहिनि कॾहिं जर्मनी जा आहिनि कॾहिं अमेरिका जा आहिनि कॾहिं लंडन जा माना उहो मां नाला हिननि जे कंपनियुनि जो नथो खणां पर उन कंपनियुनि वारनि बिल्कुलु हुननि खे यरगमाल ठाहियल आहे इदारनि खे त असांजो कोर्स ॾींदव त तव्हांखे हीअ फैसिलिटी मिलंदी ही फैसिलिटी ऐं हिकिड़ी किताब जेकी आहे 12-15-1500 रुपए जी 100 रुपए जी 200 रुपए जो किताब उहो किताब 1500 जो आहे उहो किताब 3000 जो आहे मां पाण ॿार जेका मुंहिंजा ओ लेवल में पढ़िया आहिनि हाणे हिकिड़ो ॿार ए लेवल में थो पढ़े त अंदाज़ो कयो ॻाटे टोड़ फीसिस आहिनि हर सब्जेक्ट ते असां वटि त बिल्कुलु अलाह जो शुक्र आहे त हिन मुल्क में त असां वटि एतिरा वसाइल एतिरियूं महिरबानियूं आहिनि रब जूं ऐं गवर्नमेंट बि तमामु वॾो हिकिड़ो स्टेप खयो आहे त कैरिकुलम जेकॾहिं इहो नेशनल अची थो वञे माना पोइ फ़र्क़ु न हूंदो पंजाब मां ॿार थो पढ़े या सिंध मां जीअं गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन थी आहे कार जेका गाॾी तव्हां वठो था भले हाणे लाहौर जो नंबर हुजे हाणे तव्हांखे परेशानी न आहे तव्हां हैदराबाद में हलायो त हाणे तव्हांखे नंबर मटण जी ज़रूरत कान्हे छाकाणि त उहो नंबर मटिजण सां तव्हांजो मालिक सिर्फ़ु मटिजंदो नंबर उहो ई रहंदो जितां ओरिजिन त हाणे उहो ओरिजिन थी वई तव्हांजे कैरिकुलम जी उहो नेशनल कैरिकुलम हूंदो हाणे तव्हांजो उतां खां ठही ईंदो सिलेबस हीअ प्राइवेट स्कूल मजबूर थी वेंदा उन्हनि खे पाबंद कयो वेंदो त इहा शइ पढ़ायो उन सां थी सघे थो त कुझु फ़र्क़ु पवे ऐं तव्हांजी अधे जी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जी गवर्नमेंट जा जेके तव्हां टीचर्स खणो था थ्रू स्क्रीनिंग ऐं थ्रू जेका आहे हिकिड़ी टेस्ट या इंटरव्यू तीअं प्राइवेट वारनि खे बि हिकिड़ो सेट या गेट वांगुरु को एग्ज़ाम ठाहे ॾियो छो ही कंदा त मूंखे यादि आहे जॾहिं आउं मुंहिंजो पंहिंजी लाइफ जो कुझु 2-3 साल अॻु में एक्सपीरियंस रहियो हो त ईअं ई इंटरव्यूज़ थियनि पिया ईअं सिलेक्शन थियनि पई तव्हां यकीन कंदव एॾा क्वालिफाइड टीचर जेके यूनिवर्सिटी खां पढ़ियल लिखियल वेठा त हाणे यकीननि छा करनि अच्छा टीचिंग हर स्टूडेंट जो हिकिड़ो टीचिंग करियर रहंदो आहे हक़ीक़त आहे हर स्टूडेंट जेका जेसिताईं ॿी का जॉब हुननि खे मिले त ज़रूरु टीचर थींदा आहिनि ट्यूशन शुरू कंदा आहिनि माना उन्हनि जो अञा ग्रूमिंग वधीक थींदी आहे त काफ़ी क्वालिफाइड जेके स्टूडेंट्स जेके आहिनि हुते मौजूदु आहे पढ़ाइण लाइ पर उन्हनि खे न खयो हुयो छो छा हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरा एजुकेटेड आहिनि त हू फीस बि उन हवाले सां तव्हां यकीन कंदा जे लो फीस ते 8-9-5 हज़ार जी जेकी फीस जंहिं एग्री थिया त उन टीचर खे रखियो वियो त उन्हनि खां टेस्ट छो वठंदा उहे टेस्ट छो वठंदा या उहे डिलीवर कीअं कंदो उहो टीचर भई तव्हां सिर्फ़ु इंग्लिश ते ज़ोर आहे तव्हां ॿाहिरि इंग्लिश स्कूल्स में वञो या तव्हां प्राइवेट स्कूल्स में वञो तव्हांखे जेको टीचर इंग्लिश ॻाल्हाईंदो मिलंदो माना उनजी पघार ज़रूरु वधीक हूंदी ॿियनि खां त तव्हांजो छड़ो ज़ोर इस्लामियात ते कोन्हे पाकिस्तान स्टडीज़ ते कोन्हे इथिक्स ते कोन्हे उनजी ॿियनि क्वालिटीज़ ते कोन्हे उनजी पर्सनैलिटी ते कोन्हे उनजी ड्रेसिंग ते कोन्हे सिर्फ़ु इंग्लिश ॻाल्हाए इंग्लिश ॻाल्हाए पर इंग्लिश बि ॻाल्हाइण जो मतिलबु इहो थोरो त तव्हां थोरो सम्झो त सही इंग्लिश लिखण बि त अचे इंग्लिश जा टेंसेस अचनि त मां इन खे कंटिन्यू कंदमि त असांजा अच्छा पेरेंट्स बि छा कनि असांजे गवर्नमेंट स्कूल जा थोरा डम्स लॻा पिया आहिनि त छो त पोइ प्राइवेट स्कूल में छो वञनि इन ते थोरो कंटिन्यू कंदासीं लेकिन शॉर्ट क्वेश्चन ब्रेक खां पोइ नाज़रीन वक़्तु है शॉर्ट क्वेश्चन ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आज़मी टपाल मेज़बान चाहिए है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आज़मी टपाल मेज़बान चाहिए है तव्हांजे सां साथ वेंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि
जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210255 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जी अमन नवाज़ी जी मूं ॻाल्हि इहे चवणु पई चाहे त अगरि असांजे प्राइवेट ऐं गवर्नमेंट जे अगरि अचे त पेरेंट्स हुनजी ज़द में अचे थो त छा कयूं असां हेॾे वरियूं ऐं होॾे वरियूं हिते इलाही ॻरियूं फीसिस इवेंट्स वग़ैरह ऐं ॿार पोइ बि जेको आहे निली अचे थो उनखे न लिखणु न पढ़णु अचे थो ऐं गवर्नमेंट जा जेके आहिनि मेंटेनेंस जे हवाले सां केयर जे हवाले सां उनजे हवाले सां का जेको आहे मॉनिटरिंग नथी थिए त तव्हां ॿुधायो त पेरेंट्स आख़िर करनि छा पोइ या कीअं निज़ाम थियणु घुरिजे छा करनि? असल में ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके सरकारी स्कूल आहे उहे बि प्रॉपर नमूने सां हलिया कान। उन्हनि में कुझु वजहूं इहे हुयूं जो असां वटि जेको सिफारिश कल्चर आयो ऐं सिफारिश ते जेके टीचर्स भर्ती थी आया ज़ाहिर आहे उहे वॾेरनि जा माण्हू आहे मुख़्तलिफ़ को मिनिस्टर जो माण्हू को कंहिंजो त उहे उन्हनि जे बंगलनि ते ई वेठल रहिया त उन जे करे जेको उहे बिल्डिंगूं वीरान रहियूं जेके स्कूल आहे उन्हनि जी मेंटेनेंस कान थी उहे छापड़ पिया किरनि उन्हनि जा खुलिया ई कान स्कूल त उन हिसाब सां जेको उहे वालदेन ज़ाहिर आहे उन ॻोठ जा जेके माण्हू आहे जिते स्कूल हो त उहे मायूस थी करे उन्हनि वटि ॿियो त चारो हो कोन ज़ाहिर आहे उन्हनि खे पंहिंजे औलाद खे पढ़ाइणो त आहे पोइ उन्हनि वटि हिकिड़ो ई ऑप्शन हो प्राइवेट स्कूल जो पोइ उन्हनि चयो भला प्रॉपर तइलीम न बि मिले पर कुझु न कुझु त हितां डिलीवर थींदो जॾहिं हिते त कुझु कान्हे ऊंदाही आहे पोइ ऊंदाही खां होॾे जेको रोशनी जो थोरो बि करिणो ज़ाहिर थिए थो पोइ माण्हुनि उन तरफ़ जेको आहे उहो रुख कयो पर हाणे जेको आहे हाणे उनखे जेको आहे निज़ाम खे बहितर थियणु वञे पियो छो जो जेके हाणे नवां टीचर खॼनि पिया उहे IBA जे थ्रू खणनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कमीशन जे थ्रू उहे अचनि पिया त उन में जेको उहो सिफारिश कल्चर उहो घटि थियो आहे त उन घटि थियण जे करे जेको आहे असांजा जेके सरकारी स्कूल आहिनि उहे ॿीहर बहाल थियण पिया वञनि ऐं जेके सेक्रेटरी तइलीम आहे उन जा बि जेके आहिनि क़दम आहिनि हिन वक़्तु तइलीम जे हवाले सां उहे काफ़ी बहितर नज़र अचनि पिया। हींअर बि 2-3 ॾींहं पहिरीं जेका आहे उहा कचहरी थी साईं सां त साईं जो इहो ई फोकस रहियो त जीअं स्कूल खुलनि था त ऐं बिना कंहिं फ़र्क़ जे उन्हनि बहिराली जे स्कूलनि में वेंदुमि जेके मूं हुन वटि लिस्टूं हुयूं कुझु हुन तयारु करायूं आहिनि त चयूं उते आउं वञी करे उन्हनि खे विज़िट कंदुमि जेको बि उस्ताद जिथां जो बि गैर हाज़िर हूंदो उनखे उते ई सस्पेंड कबो ऐं जेको बि ऑफिसर उन सां मुलविस हूंदो उनखे उते ई सस्पेंड कबो त इहे जेके क़दम आहिनि इहे तइलीम जे बहितरीअ जे लाइ सुठा साबित थींदा ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो निज़ाम ई कान हो त वालदेन मजबूर थी होॾां कयो पर हाणे उन्हनि खे वालदेन खे बि इहो चवंदुसि त जेको प्राइवेट स्कूल अथव उनखे छॾे करे पंहिंजा जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि जी वाहर कयो ऐं पंहिंजा ॿार जेका आहिनि उन्हनि में दाख़िल करायो ऐं उते जेकॾहिं स्कूल नथो हले त उन्हनि जे लाइ मथे ॻाल्हायो ऑफिसरनि खे दरख़्वास्त ॾियो ऐं जेको आहे हाणे त पाण वटि सोशल मीडिया आहे उनजे थ्रू बि आवाज़ु उथारियो पंहिंजा स्कूल तव्हां जेके सरकारी आहिनि उन में ज़ाहिर आहे तव्हांजो ख़र्चो बि कान्हे ऐं जेके वेल क्वालिफाइड जेके टीचर आहिनि उहे बि तव्हांखे उते मिली सघनि था त तव्हां बजाज होॾे वञो अहिड़ियूं तकलीफ़ूं अज़ियतूं था बर्दाश्त कयो फीसूं ॻरियूं ऐं ॿिया जेके प्रॉब्लम तव्हांखे अचनि पिया त उहे उन जे लाइ तव्हां हेॾे थोरी महिनत कयो त तव्हांजा हीअ स्कूल बहाल थी वेंदा सही त त तव्हांखे मतिलबु तइलीम एतिरी प्रॉपर मिलंदी। स्ट्रगल एतिरो किराए जेको आहे त बजाए उन्हनि खे दुरुस्त करण में त तव्हां ठीकु आहे तव्हां गवर्नमेंट स्कूल्स में वञो जंहिंमें तव्हांखे अवेलेबिलिटी आहे वॾियूं बिल्डिंग्स अवेलेबल आहिनि तव्हांखे MAd BAd टीचर्स अवेलेबल आहिनि उन्हनि खे पोइ ताक़ीद कयो ऐं इहो असांजो बुनियादी तौर पर असांजो हक़ बि आहे ऐं असांजे आइन में बि इहा शइ शामिलु आहे त इहा बुनियादी जेका आहे सहूलियत आहे उहा हर पाकिस्तान जे शहरी खे मिलणु खपे त हिन जे लाइ असांखे इदारनि जी वारसी पाण खे ई करणी पवंदी हर माण्हू तव्हां यकीन कंदो त ऑस्ट्रेलिया में हिकिड़ो गवर्नमेंट स्कूल आहे त उन में वीकेंड ते जेके आहिनि पेरेंट्स पाण अची करे कंट्रीब्यूट कंदा आहिनि को टैक्स खणी आया को खणी आया इवन के गार्डन बि पाण सजाईंदा आहिनि त चवंदा आहिनि हीउ असांजो स्कूल आहे हीअ असांजे हू पाण जे माना कंट्रीब्यूट का न का शइ नंढी का टॉय खणी आया या गार्डन जे हवाले सां को गुल बूटा खणी आया या केमिस्ट्री लैब जे हवाले सां को एक्सपेरिमेंट उहो वेही करे वीकेंड वारे ॾींहं ते पंहिंजे ख़ासि तौर ते पंहिंजे ॿारनि सां ऐं टीचर सां गॾु हू कंदा आहिनि। असल हिन में ख़बर छा आहे हिन में उहे माण्हू जेकर उहे इन ॻाल्हि खे तस्लीम था कनि ऐं सम्झनि था त हीअ जेके इदारा आहिनि असांजा पंहिंजा आहिनि ऐं असांजो जेको माण्हू आहे हितां जो उहो अञा ताईं इन ॻाल्हि खे तस्लीम न पियो करे पंहिंजे इदारनि खे पाण ऑन न पियो करे जेकर इदारनि खे पंहिंजो सम्झी वठे त हीउ जेको स्कूल आहे मुंहिंजे ॻोठ जो इहो मुंहिंजो स्कूल आहे इहो असां सभिनि जो स्कूल आहे असांजे ॻोठ जो स्कूल आहे उन्हनि खे अञा इन ॻाल्हि जो अहसासु कान्हे जंहिं ॾींहुं उन्हनि खे इहो अहसासु थियो ऐं उन्हनि पंहिंजे इदारनि खे पंहिंजो सम्झणु शुरू कयो त उन ॾींहुं जेका इहे स्कूल बहितरीअ जी तरफ़ वेंदा ईअं करिणो पवंदो असांखे। कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे असां अगरि पंहिंजी फीस ॻरी 25,000 हिकिड़े ॿार जेको विथ कोर्स माना सॼो राउंड अबाउट 30-40 ताईं पुॼी थो वञे अगरि इहे ई असां थोरा पैसा पंहिंजी गवर्नमेंट जेके उनमें थोरा इंक्लूड कराए चलो वेल ड्रेस जीअं मूं ॿुधायो त ऑस्ट्रेलिया में बि त ईअं थिए पियो न हिन जॻह ते माना पेरेंट्स ज़िम्मेदारी सम्झनि था न अगरि ईअं इन हवा सां थी वञे त कीअं लॻंदो छा थींदो वरी बि गवर्नमेंट जो ज़िम्मेदारी आहे जी मां तव्हांखे पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस शेयर कयां मुंहिंजी जीअं पोस्टिंग थी पंहिंजो मटियारी में पहिरियों दफ़ो पंहिंजो पोएं साल जीअं मां प्रोमोट थी उते वियो हुउमि एसोसिएट प्रोफेसर
हाणे वरी उते ई मूंखे प्रिंसिपलशिप जो ऑर्डर मिलियो आहे कल्ह। मूं उते पर्सनल पंहिंजो एफर्ट्स वठी मां उतां जो डिग्री कॉलेज मटियारी विज़िट कयो, हिकिड़ो हाई स्कूल विज़िट कयो कंप्यूटर जे हवाले सां ऐं इदारे जी नोन करण लाइ, माण्हुनि खे ॿुधाइण लाइ। ॿारनि खे ॿुधायोसीं त भई मैट्रिक खां पोइ तव्हां वटि ऑप्शन आहे त असां वटि डिप्लोमा कंदव त हिकदमि तव्हांखे 3 सालनि खां पोइ नौकिरी मिलंदी, ऐं तव्हां कंप्यूटर कोर्सिस कंदव त घर वेठे तव्हां जेको आहे पंहिंजो ख़र्चु कढी सघो था। अहिड़े हवाले सां जॾहिं असां महिनत कयूं था पाण, त असां सम्झूं था त गवर्नमेंट खे बि उन में जेको आहे मेन किरदारु अदा करणु खपे। ॻोठनि जा मां तव्हां सां इहा शइ शेयर कयां ऐं ॿुधंदड़नि सां बि, त हिते मंज़ूराबाद असांजो दोस्त आहे, उते हुन दावत कई असांजे मुस्लिम कॉलेज जे पुराणनि टीचर्स जी, माना जेके रिटायर थी विया, माना जंहिंखे बि रिटायर थिए 15 सालनि खां मथे थी चुको सभिनी टीचर्स खे अलाह साईं कयो आहे ख़ैर सां, उहे हयात आहिनि, सेहतमंद आहिनि, 6-7 टीचर्स हुआ। उन्हनि खे असां सॼो उते ॻोठ ते असांजो दोस्त आहे पंहिंजो थेबो साहिबु आहे, असांजो दोस्त आहे ज़ुल्फ़कार थेबो, उन पंहिंजे ॻोठ में सॼो इहे तॾहिं कम थी सघनि था। अच्छा, उन जी दावत ते उन तमामु असां सभु ज़ाहिर आहे मिलण करण वारा सभु मिलियासीं, हुन इशारो करे हिकिड़ी बिल्डिंग तबाह थियल हिकिड़ी पुराणी बिल्डिंग ॿुधाई, उनजी PC1 बि मंज़ूर थियल आहे। उन बिल्डिंग खे हाणे चापड़ लहण शुरू थिया आहिनि, हुन चयो इहो स्कूल आहे, ऐं असां वॾी तगोदो करे वॾी महिनत सां इहा स्कूल जी बिल्डिंग पास कराई। हाणे सिर्फ़ु हुनखे शुरू थियण लाइ फिनिशिंग पे खपी, दरवाज़ा कलर ऐं प्लस्टर। हाणे उहो प्लस्टर जेको थोरो घणो थियल उहो बि ठहणु शुरू थियो आहे। चई मां चकर हणी हणी बीह रहियो आहियां, मां इन हवाले सां उन दोस्त जी बि जेका हिमथाइण जी कोशिशि कंदुमि, जंहिं पाण कोशिशि करे टीचर्स खे हेॾी इज़त ॾिनी, उहो माण्हू कीअं न तालीम खे एहतियात कंदो, गवर्नमेंट नथी। जीअं ॻाल्हि असांजे प्रोग्राम सां असांजे कुक में जीअं असांजे डायरेक्टर साहिब तवज्जो साहिब ॻाल्हि कई त कंहिं उस्ताद खे बीहारे उनखे अजरक पाराए करे उते छा करणु घुरिजे, उन्हनि खे इज़त कयो, त इन हवाले सां छा थींदो त हिकिड़ो ॿियो टीचर जेको ॾिसो त वाकई इन्हनि खे एॾी रिस्पेक्ट मिले थी, मतिलबु उन शइ खे ऑब्लाइज करे पंहिंजी ज़िंदगी में इनहांस कंदो, त वाकई इहा बि असां में शइ कोन्हे त असां थोरी कंहिंजी वाकाण या सुठाई लाइ को चङा। इहा जेका शइ असां चऊं था न, इहा सरकारी स्कूलनि मां असांखे मिली। असां सभु ॼणा 36 माण्हू 40 माण्हू हुआसीं टीचर्स समेत, पर उन्हनि खे जेका टीचर्स खे इज़त मिली उहा सरकारी हुनजे इदारनि वारनि स्टूडेंट्स ॾिनी। प्राइवेट वारी जी पहिरीं असां ॻाल्हि कई त उन्हनि में उहा ॻाल्हि ई न थी, न वॾे हुजण जी नंढे हुजण जी का शनासाई। असां हर को, शायदि मुंहिंजो फादर बि रहियो आहे डायरेक्टर ऐं कॉलेज जो प्रिंसिपल वग़ैरह रहियो, त मां उन हवाले सां मूंखे पाण अहसासु आहे त टीचर जी इज़त ऐं उनजो तकरीम ऐं एतिराम केतिरो हुजणु खपे। त असां तक़रीबन सभु दोस्त हुआसीं, त ॿियनि लाइ बि इहा हिमथाइण वारी ॻाल्हि आहे त तव्हां प्राइवेट स्कूलनि खे छॾे गवर्नमेंट स्कूल्स में वञो, ॿार पंहिंजा पढ़ायो। नूरवंद हाई स्कूल हैदराबाद जो तबाह पियो थो थिए, ॿिया अहिड़ा ॿिया इलाही प्राइवेट ऐं उन्हनि जी स्कूलनि सां गॾु गॾु वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठही पयूं गवर्नमेंट स्कूल्स जूं। असांखे पाण वञणो पवंदो, तॾहिं ई जेके असांजे गवर्नमेंट जो निज़ाम सही थींदो स्कूल जो, तॾहिं हिमत करणु खपे। यकीनन तव्हां ॾिसो न सॼो जीअं पेरेंट्स जो सॼो सैलाब जॾहिं गवर्नमेंट कॉलेजिस ते पहुतो, एडमिशन्स ते एडमिशन्स थींदो, त यकीनन त पोइ गवर्नमेंट खे बि न चाहींदे बि कोई इनिशिएटिव कदम खणणा पवंदा। कॉलेजिस बहितरीन था हलनि था, डिग्री कॉलेज लतीफ़ाबाद आहे, मुस्लिम कॉलेज आहे, कारी मोरी कॉलेज हींअर हलनि पिया, फर्स्ट ईयर इंटर उते क्लासिस हलनि पिया। उहे ई लाइक फाइक टीचर्स जेके शाम जो ट्यूशन्स पढ़ाईंदा, हाणे सुबुह जो क्लास। असांजे बि एरिया में जेके डिग्री गर्ल्स कॉलेज आहे उहो बहितर तरीक़े सां जेके आहिनि, जेकी ख़ासि हुते न्याणियूं छोकिरियूं आहिनि बाक़ाइदा सां अचनि पियूं, पढ़नि पियूं, लिखनि। कॉलेजिस हलनि था त स्कूल छो नथा हली सघनि? मूंखे बिल्कुलु इन शइ ते एतिराज़ आहे त इहा बिल्कुलु जीअं तव्हांजी ट्रेनूं ख़तमु करे प्राइवेट हिकिड़ी कंपनीज़ खे ट्रांसपोर्टेशन ॾिनी वई, तीअं मूंखे लॻे थो त गवर्नमेंट इन पासे खां अखियूं बंदि करे छॾियूं त भले हिकिड़ो प्राइवेट माफ़िया जेका आहे हुन ते कब्ज़ा गिरी करे वेठी हुजे, उहो ग़लति आहे हिकिड़ी शइ। कॉलेजिस था इम्प्रूव कया आहिनि, स्कूलनि खे इम्प्रूव करण में देरि कान्हे। केतिरे रिलीफ मिली वेंदो हर हिकिड़ी फैमिली खे, अगरि सपोज़ उन्हनि खे प्राइवेट ट्रांसपोर्ट खे हटी करे गवर्नमेंट ट्रांसपोर्ट ते हू ट्रेवल कंदो, मीन्स उनजे ख़र्चो घटि थींदो, ऐं उन हवाले सां गवर्नमेंट हॉस्पिटल्स में हू वेंदो, वॾा ख़र्चो घटि थींदो। वरी उन सां गॾोगॾु तालीम जे हवाले सां बि माना अगरि एतिरा बहितर हुजनि त गवर्नमेंट माना केतिरी फैमिली खे रिलीफ थो मिले। हिकिड़े पर्सन खे एतिरी ज़िम्मेदारी आहे पंहिंजे घर हलाइण जी, अगरि ही गवर्नमेंट सॼी फैसिलिटीज़ असांखे अवेलेबल्स हुजनि त यकीनन केतिरो फ़ाइदो थी सघे थो। हिकिड़ी फैमिली खां अहिड़े जेके ख़ासि तौर ते इन अगरि सपोज़ जॉबलेस बि आहे त माना उनखे इलाही इनहांस मिली सघे थो। हॉस्पिटल्स इलाही तव्हांजी बहितर थी वियूं आहिनि हींअर, वॾा वॾा डॉक्टर्स जेके तव्हांखे शाम जो सिर्फ़ु सदर में मिलंदा या प्राइवेट क्लिनिक्स ते मिलंदा, सुबुह जो अखियुनि जी अस्पताल ॾिसो या सिविल हॉस्पिटल ॾिसो, NICVD ॾिसो, जामशोरो ॾिसो, निमरा ॾिसो, बहितरीन थी विया आहिनि। उनजी फैसिलिटीज़, उन्हनि जूं जेके तव्हां इंफ्रास्ट्रक्चर ज़बरदस्त थी वियो आहे। गवर्नमेंट सभु कुझु करे सघे थी, सिर्फ़ु महिरबानी इहा आहे त हाणे प्राइवेट स्कूलनि ॾे उन्हनि खे। तव्हां छा चवणु चाहींदव त बहितर थी वञनि हॉस्पिटल्स वग़ैरह? तव्हां पर्सनली कंहिं हॉस्पिटल को विज़िट कयो आहे?
हाणे वो मालिकी माना केतिरे हद ताईं थिए पिन पिते तव्हां जीअं सोशल एक्टिविटीज़ में किन विज़िट त कया हूंदा? ऐं तव्हांखे ॿुधायां त जेके बि असां वटि पाकिस्तान जे अंदरि जेको प्राइवेट वारी जेका माफ़िया आहे ऐं उहे जेका आहिनि उहे न रुॻो स्कूलनि में अस्पतालनि में उन्हनि जो जिथे किथे हिकिड़ो डाको ॼमियल आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां गुज़िरियल ॾींहं ऐं समर हैदर जेतोई सिंधारी कमेटी जो सदर आहे, असांखे हिकिड़े डॉक्टर सां सिविल अस्पताल में मीटिंग जे लाइ वञी रहिया हुआसीं त हिकिड़ी पोड़ी औरत हुई, उहा पासे ते वेठी हुई, हुन सां हिकिड़ो ॿियो उहो सुतो पियो, शायदि हुनजो हस्बैंड हो, उहो बि पोड़ो हो। त असांजी वेंदे वेंदे मुंहिंजी हुनजी नज़र पई हुन ते, त ॿाहिरि हॉस्पिटल खां मां हुनखे चयो, मूं चयो समर साहिबु हीअ जेको आहे पोड़ी हिते सुतल आहे, हिन खां पुछा कयूं छा आहे हिन जो आहे। त असां वञी करे हुन सां हेठि वेठासीं ऐं मूं हुन खां पुछा कयो त मां छा मसइलो आहे, तूं ॿाहिरि छो वेठी आहे अंदरि? चइबो आहे असांखे जेको आहे एडमिशन हिते न पई मिले, दाख़िला न पिया कनि असांखे, ऐं मुंहिंजी जेको हस्बैंड जी आहे उहा सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे, हिन जो दम घुटिजे थो ऐं हीअ नथो मिले। हिकिड़ो डॉक्टर हो, उनजो हुन नालो ॿुधायो त हुन चयो उहो डॉक्टर असांखे चए थो त शाम जो आउं सदर में वेहंदो आहियां ऐं हिनखे जेको आहे उते खणी अचिजो सदर वारी हॉस्पिटल में, उते हिन जो इलाजु कंदासीं। हींअर हिते जेको आहे उहा बेड फुल आहिनि, हीअं नथो मिले। त इहो जॾहिं ॻाल्हि ॿुधी त थोरो माना अजीब लॻो त उहो ई जेको डॉक्टर आहे हिते सरकारी में वेठो आहे ऐं उहो पाण सजेस्ट पियो करे त तव्हां हुते अचो पैसनि वारे वटि, मूं वटि मुंहिंजे जेको प्राइवेट आहे हिन में सरकारी में न थींदो। त असां सिधो हुन वटि डॉक्टर वटि वियासीं हलिया, त डॉक्टर चयो मूं ईअं चयो ई कान्हे कंहिंखे। वरी अम्मा खे वठी हुन वटि वियासीं त अम्मा चयसि हा तो असांखे चयो, असांखे तो कढी छॾियो। आरो मोगो वठी करे असां हुन वटि वियासीं, हुनखे दाख़िल करायासीं। त सूरत हाल जेका आहे हिन वक़्तु बि का माना एतिरी बहितर न थी आहे जो असां ॻाल्हि कयूं त सफ़ा असां बहितरी तरफ़ वधी विया। हर शइ हिते किथे असांजो पंहिंजा माना पंहिंजा अमल कमु अचनि था, माना हू जेके हर ॾिसो न पंज ई आगुरी बराबरि कोन हूंदियूं आहिनि, माना हिकिड़े कंहिंजे अमल खे त असां ॿिए जेके चङाई जा कमु कनि था। हा ॾिसो जेको बिना पैसनि जे ज़ीरो सभु शइ उहो त आहे। उहो ऐं हिकिड़े सिविल हिन इदारे जी ॻाल्हि पियो कयो, ईअं त साईं अदीब रिज़वी जूं वॾियूं महिनतूं आहिनि, उते त तव्हां SIUT में वेंदा त उते त तव्हांखे मिनिस्टर बि साॻे बेड ते सुतल नज़र ईंदो आहे। हिकिड़ो जेको आहे उहो ग़रीब माण्हू, उहो बि हुनजे भरिसां उते ई सुतल, उन वटि हिकिड़ो डिसिप्लिन आहे। पर आउं चवां थो इहो डिसिप्लिन समूरे अस्पतालनि जे अंदरि हुअणु खपे ऐं इहो ई जेको आहे डिसिप्लिन असांखे जिथे किथे नज़र ईंदो तॾहिं असां बहितरीअ तरफ़ वेंदासीं ऐं तॾहिं ई असां जेका प्राइवेट माफ़िया आहे उन सां जेको आहे हिकिड़ी जंग करे सघंदासीं ऐं उनखे जेको आहे शिकस्त ॾेई सघंदासीं। जेकॾहिं असां ईअं कान कंदासीं, डिसिप्लिन सां कान हलंदासीं त कान ईअं ई असां स्कूलनि में बि जेकॾहिं सॼो हिकिड़ो सैलाब अची वञे ऐं सभु वालदेन इहो माइंड ठाहे वठनि त हाणे भले हिकु साल ॿारनि जो ज़ाया बि थी वञे, कुझु बि थी पए, पर असां हाणे जेको पंहिंजा ॿार आहिनि उहे हिन में सरकारी में दाख़िल कराईंदासीं ऐं असां पाण उते वेहंदासीं वञी ऐं उन्हनि जी वारसी कंदासीं। जेकॾहिं उस्तादु नथो अचे त ऑफिसरनि सां ॻाल्हाए रोज़ानो जे बुनियाद ते उनजी सार लहंदासीं ऐं जेको आहे सरकारी स्कूल खे पंहिंजे ख़र्च ते बि जेको आहे उनखे सजाए हिकिड़ो गुलदस्ते वांगुरु तयारु कंदासीं त पोइ त हिकिड़ो वॾो इनकलाब अची वेंदो ऐं वॾी तब्दीलीअ जे तरफ़ असां वेंदासीं। पर ईअं करण जे लाइ असांखे पाण खे जेको आहे उहो सुजागी करणी पवंदी ऐं उथिणो पवंदो, पोइ ई को बहितर करे सघूं था कुझु। चलो ठीक है कि उहा ई ॻाल्हि वञे थी न, चलो कुझु असां बि त कंट्रीब्यूट कयूं। फुड़ी फुड़ी तलाउ थींदो त सभु जेके फुड़ी मिली यकीनन जेको आहे दरिया या तलाउ थी वेंदो, जेको चलो टप में भरिजी वेंदो, कुझु न कुझु फ़ाइदो असांखे हासिलु थींदो। पर हींअर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हिन प्रोग्राम सां तव्हां खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राजपी टपाल मेज़बान जाइ कारी न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तव्हां खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़बी टपाल मेज़बान जाइ आहे। तव्हांजो सां साथ पियो हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ॾिसो ॻाल्हि त असां सभु कुझु कंदा आहियूं त असांजा ॿार जेके आहिनि हेॾियूं जेके वॾे वॾे स्कूल्स में पढ़नि था, एॾी सुठी इंग्लिश ॻाल्हाइनि था, हीअ एक्सपेरिमेंट कनि था, हू टास्क कनि था, लेकिन किथे न किथे पेरेंट्स बि इन शइ खे खणंदा असांजे ॿारनि खे अचे कुझु कोन थो। हक़ीक़त इहा शइ आहे त का बि ॿारनि चवंदा आहिनि अच्छा उनजे बाबति पेरेंट्स खे ख़बर हूंदी आहे त असांजा ॿार जेके आहिनि हिन सब्जेक्ट्स में या काफ़ी सब्जेक्ट्स में जेके आहिनि मिलनि, पर जॾहिं हुननि जी रिज़ल्ट्स अनाउंसमेंट थींदी आहे त उहे अहिड़ा ज़बरदस्त ग्रेड्स खणी ईंदा आहिनि ऐं हुनखे बहितरीन क़िस्म जा मार्क्स मिलंदा आहिनि त असांखे हैरत थींदी आहे त की पोइ इहो ॿारु कीअं उहो करे थो, जॾहिं पेरेंट्स ख़बर आहे त मुंहिंजो ॿारु जेको आहे इन जी सब्जेक्ट में इलाही निल आहे, उनखे कुझु न लिखणु पढ़णु अचे थो, पर जॾहिं एग्ज़ाम्स जो दौरु अचे थो त हू एग्ज़ाम्स में इवन के 50 आउट ऑफ 50 बि खणी था अचनि, इन ते छा चवणु चाहींदो?
प्राइवेट स्कूल में प्राइवेट स्कूल्स में मुंहिंजो सदाई जहिड़ो रहियो मुंहिंजा ॿार पढ़िया आहिनि प्राइवेट स्कूल में ऐं मां जेको आहे सो वॾो जेको आहे सो नाक़िद रहियुमि उन्हनि ते क्रिटिक्स मां कंदो हुउमि ऐं हू मञंदा बि आहे हिन शइ खे हू चवंदा तव्हां लॉजिकल ॻाल्हि कयो त असांखे को एतिराज़ु कोन्हे सिंधी जी जेसिताईं ॻाल्हि थी उहा असां शुरू कराई मुंहिंजे ॿारनि जी प्राइवेट स्कूल में कंहिं बि चेन में किथे बि कोन्हे असांजे ॿारनि जी ब्रांच में शुरू थी जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं ॿारनि खे जेका मार्किंग जेका उते थिए थी मां अहिड़ो पेरेंट हूंदो हुउमि जेको मूंखे पंहिंजे ॿार जी ख़बर हूंदी छा आहे त हू जॾहिं मार्क्स खणी ईंदा या एग्ज़ाम जे दौरान पढ़ंदा हुआ त मां हुनखे एग्ज़ाम खां हिकु राति पहिरीं माना लास्ट नाइट ते उहा मां कापी घुराए वठंदो हुउमि हुन खां फेयर पहिरियों त मूंखे इहा ख़बर पइजी वेंदी त कापी पूरी ठहियल आहे माना ॿार सॼी साल महिनत कई आहे टाइम टू टाइम बि चवंदो रहंदो हुउमि उन मां रैंडम हिकिड़ो ईअं कापी खोलींदो हुउमि कोई सुवालु पुछंदो हुउमि ॿार चवंदो न बाबा मां पढ़ी तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो ईअं चवंदो हिकिड़े खां मां पुछंदो हुउमि त उहो फर ॿुधाईंदो पोइ जॾहिं उहो रिज़ल्ट मां ख़ामोश रहंदो हुउमि रिज़ल्ट ईंदो हो त ख़बर पवंदी त ए ग्रेड में ॿई ॿार ए ग्रेड में मां पंहिंजे विचें ॿार जो खणी मां रिज़ल्ट शीट वेंदो हुउमि हेड मिस्ट्रेस वटि प्रिंसिपल वटि वेंदो हुउमि मां चवंदो हुउमि मैडम आपने लिए है टेस्ट लिया है बच्चे से मां चवंदो कि कुझु अचे कोन पियो ए ग्रेड कीअं खयो अथई मां उहो वाहिद पेरेंट मां सां हुन स्कूल में हूंदुमि ऐं जंहिंजे करे अॼु ताईं उहे जेका इंतिज़ामिया आहे उहा कंहिं बि ॻाल्हि ते मूंखे घटि में घटि न कोन कंदा आहिनि मां हुननि खे तनक़ीद बि कंदो आहियां बहितरी बि लाइ बि इहा वाक़ई हिकिड़ो वॾो डिलेमा आहे असां वटि वॾो हिकिड़ो फ्लॉ आहे प्राइवेट स्कूल खे छा आहे त हुनखे फीस सां मक़सदु आहे तव्हांजे हिन फ्यूचर सां जॾहिं त गवर्नमेंट स्कूल में जेको मास्टर आहे उन वटि सिर्फ़ु पघार आहे उहा बि सरकार जी आहे हुनखे ॿी का बि शइ न खपे न तव्हांजा चांवर खपनि फसल खपे न तव्हांखे खजूर खपे न ॿियो कुझु खपे हुनखे ख़बर आहे ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि जीअं अॾे डॉक्टर्स जी ॻाल्हि कई हिकिड़ो ईमान हूंदो आहे इंसान जो न पंहिंजो पर्सनल हिकिड़ी शख़्सियत हूंदी आहे तव्हांखे अलाह साईं जॾहिं तव्हांखे ईमान ॾेई थो छॾे तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े ॾींहुं मरणो आहे ग़लति पैसो हाणे तव्हांखे ॿी मां शेयर कयां जेको पर्सनल एक्सपीरियंस हाणे IBS अखर थो वठे टेस्ट जेके 3700 जेके टीचर्स शामिल था कनि या मे बी फिगर मूंखे अॻिते पोइ थींदी हुजे वधीक हुजे घणा 37,000 आहिनि मूं वटि इलाही दोस्तनि जूं फ़ोनूं थियूं अचनि ॾिसो कोई जेकॾहिं को पैसा वठे त ॾेई छॾियो ॾिसो हीउ पोइ हिते असांजो पंहिंजो किरदारु थो अचे गवर्नमेंट हिते छा कंदी मूंखे जेकॾहिं ख़बर आहे त मुंहिंजी जेकॾहिं मुंहिंजी जेतिरी अहलियत आहे मूंखे ओसि ताईं वञणु खपे जेकॾहिं मां BA बि कापी करे कई आहे त मूंखे इहो एस्पायर न करणु खपे मूंखे ख़्वाहिश न करणु खपे त मूंखे टीचरी मिले जॾहिं तव्हां पढ़ी कंदव न तव्हां यकीन कयो मां अलाए घणनि खे मां ईअं डिस्करेज कयो मुंहिंजो ॾिस शुरू में ई तो पंहिंजी ग़लति ॻाल्हि करे छॾी माना हिकिड़ो तव्हां पहिरीं विख खईं तव्हां चओ पैसा कोई वठे त असांखे ॿुधायो इहा नौकिरी खपे IBS अखर जहिड़ो इदारो थो वठे तव्हां उन में कॉम्पीट करण लाइ कोशिशि कयो मुख़्तलिफ़ उन्हनि में तव्हांजी जनरल नॉलेज आहे मुक़ाबले जा आहिनि हू इज़ हू वॉट इज़ वॉट आहे सभु शयूं किताब पढ़ो पंहिंजो सब्जेक्ट्स बहितर कयो गवर्नमेंट इन खां वधीक छा करे त जेका टेस्ट हुननि खे वठणी आहे उहा तव्हांखे गाइडलाइन ॾेई छॾी अथई उन खां बावजूदि जेकॾहिं माण्हू जीअं अधे ॻाल्हि कई डॉक्टर जी हाणे जेकॾहिं उहो डॉक्टर जी अंदरि जी खिड़की बंदि आहे ईमान वारो हिदायत वारो रस्तो ई बंदि आहे त उहो त चाहींदो न त शाम जो मूंखे 2 पैसा मिलनि ऐं पोइ उन सां जेका बेबरकती थी थिए पोइ उन सां जेकॾहिं तकलीफ़ थी थिए पोइ असां चऊं था त ॾिस यार असांखे गवर्नमेंट कुझु नथी करे ॾे असांखे को पुछण वारो कोन्हे इहो पोइ कुदरती हिकिड़ी जहिड़ो शुरू थो थी वञे कुदरत जे मथां हिकिड़ो वज़न पइजी थो वञे त हाणे हिनखे थोरी करेक्शन करणी आहे इहो बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह त हिदायत जा रस्ता असांजा खुलियल हुजनि ईअं न त अलाह साईं बि छॾे ॾे बाबा भले पंहिंजो जी जी अहमद ॾिसो त हाणे तव्हांखे नज़र अचे थो त तव्हां पाण ई पर्सनली इहो ई चवंदो त मूंखे जेको लिखण ई नथो अचे मूंखे सवाल ई नथा अचनि ऐं स्टूडेंट्स खे ख़बर हूंदो आहे त मुंहिंजो रिज़ल्ट छा आहे ऑन द एग्ज़ाम जेको आहे न उन रिज़ल्ट जी ख़बर हूंदी आहे त बाबा मां कहिड़ा जेके आहिनि कारनामो करे आयो आहियां ऐं मुंहिंजो रिज़ल्ट छा ईंदो भले बाद में अचनि त तव्हांखे जॾहिं रिज़ल्ट अचे थो तव्हांजो उन में त तव्हां जेको 100 आउट ऑफ 100 विझो त पोइ तव्हां छा चवंदव को चमत्कार हो गया को जादू हो गया या तव्हां को पीड़ो पड़ी आया असल में ईअं हूंदो आहे हिकिड़ा जेके आहिनि असांजा दोस्त उहे सॼो साल पढ़ंदा हुआ ऐं असांजे साम्हूं पंहिंजो एक्सपीरियंस पियो ॿुधायां तव्हांखे ऐं हिकिड़ा उहे हूंदा जेके उन एग्ज़ाम वारी राति ई पढ़ंदा ऐं जॾहिं रिज़ल्ट ईंदो त उन्हनि जो रिज़ल्ट बहितर हूंदो जेके उन राति पढ़ंदा जेके सॼी राति सॼो साल जिन पढ़ियो महिनत कयूं उन्हनि जो रिज़ल्ट पोइ हिते त पोइ उहे वेहंदा पोइ हिकिड़े दोस्त चयो यार अॼु खां पोइ आऊं उन लिस्ट में शामिलु थो थियां हिकिड़ी राति पढ़बो सॼो साल महिनत इंजॉय कबो हाणे जॾहिं रिज़ल्ट साम्हूं साॻियो थो अचे त पोइ छाजे लाइ कयूं पोइ उन में ईअं हूंदो त हू वरी जेके हिकु राति पढ़ण वारा हूंदा उहो मुख़्तलिफ़ सोर्स यूज़ कंदा टीचर्स ताईं पहुचंदा जेके चेकिंग कंदा कापीज़ वग़ैरह उन्हनि वटि पहुची वेंदा साईं हाणे महिरबानी कयो ईअं कयो पोइ पैसनि जूं ऑफरूं पोइ मुख़्तलिफ़ ऑफरूं ॾेई हू पंहिंजो रिज़ल्ट वठी ईंदा ऐं हू जेके ईंदा प्रॉपर जेको आहे मेरिट ते ईंदा इहे सभु शयूं पंहिंजो एक्सपीरियंस पियो तव्हांखे ॿुधायां त
त इहे जेके शयूं थियनि पियूं ऐं उहे बि माण्हू जेके चेकिंग कंदा आई एम सॉरी टू से त उहे बि इन्हनि में अची वेंदा ॻाल्हियुनि में ऐं जेको आहे हुननि खे ॾेई छॾींदा त इहो हिकिड़ो असांजे समाज जो बिगाड़ आहे जेको अञा ताईं हले पियो अञा रुकियो कान्हे अॼु बि उहो ई शयूं थियनि तव्हां हाणे वरी पर्सनली यूनिवर्सिटी वियो विज़िट कयो हाणे कुझु पोइ तव्हां थोरो ॾिठो आहे डिपार्टमेंट्स विज़िट कया आहिनि त कहिड़े तरीक़े सां तालीम स्टडी थिए पई हींअर जीअं यूनिवर्सिटी वरी खोली आहे हींअर आउं न वियो आहियां बाक़ी यूनिवर्सिटी खोलण खां पोइ मैनेजमेंट सां कुझु मुख़्तलिफ़ उन ते जेको आहे ख़ासि करे एडमिशन्स जेके हींअर थियूं सिंध यूनिवर्सिटी जूं टेस्ट उन्हनि कान वरिती मेरिट जे हवाले सां ईअं ई थियो त पोइ कुझु दोस्तनि जो कमु हो पोइ उन हवाले सां वियासीं एडमिशन ब्रांच में ऐं उते असां हुन सां ॻाल्हायो त हुननि जो हिकिड़ो ओब्लाइज हुननि कयो सुठो हिकिड़ो रवैयो रखी वेठा ऐं हिन वक़्तु हाणे जेके रिज़ल्ट आया आहिनि उहे बि मुतमिन कंदड़ ऐं बहितरीनु रिज़ल्ट आया आहिनि छो जो हाणे या त कोरोना जे करे माण्हू सभु ॾिनल आहे घरनि में आहे त पोइ उन्हनि मेरिट करे छॾी या कुझु थियो आहे पर रिज़ल्ट हिन दफ़े जेके आया आहिनि उन्हनि मां घणो आउं पर्सनली मुतमिन आहियां ऐं सुठा आया आहिनि ॿी ॻाल्हि आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि साईं सां माज़रत कंदे त साईं हिते पंहिंजे ई ॻाल्हि में चई वियो त आउं जेको आहे मुंहिंजा ॿार प्राइवेट में पढ़नि था ऐं मूं उन्हनि सां ॻाल्हाए करे ऐं जेको आहे सिंधी बि शुरू कराए छॾी त आउं साईं खे चवंदुसि त हिन ई प्रोग्राम ऐलान करे त पंहिंजा जेके ॿार आहिनि उहे हाणे प्राइवेट मां कढाए सरकारी में दाख़िल कराईंदो ऐं असीं सभु जेके आहिनि ईअं कंदासीं जॾहिं असां पंहिंजा ॿार पंहिंजा भाइर पंहिंजा दोस्तनि खे ई सरकारी में शामिलु कंदासीं तॾहिं हिकिड़ो शऊर वारी उहा शइ ईंदी ऐं असां हिकिड़ो जेको रुॻो ॻाल्हि न कौल ऐं फेल में तज़ाद न हुअणु खपे त इहा शइ असां बहितरीअ जी तरफ़ ईंदासीं साईं सां वरी बि आउं माज़रत कंदुसि पर जेकॾहिं असां सभु पाण शऊरी माण्हू आहियूं त असांखे ईअं करणु खपे असल में हुन में ईअं आहे त असां मां तव्हांखे जेका ॿुधायमि न सरदार शाह जेका इहा ॻाल्हि कई असांखे मां जॾहिं मीटिंग कई पेरेंट्स जे हवाले सां त शाह साहिबु पहिरियों इहो चयो त चई ही पेरेंट्स जेके तव्हां मूंसां मिलण आया हुआ प्राइवेट स्कूलनि ते सभिनी खां पहिरीं चाहींदुमि त जीअं मां पंहिंजी धीअ विधी आहे सरकारी स्कूल में तव्हां विझराईंदो असां चयोसीं असां बिल्कुलु राज़ी आहियूं बिल्कुलु तयारु आहियूं अॼु विझराइण लाइ तयारु आहियूं पर स्कूलनि जी पहिरीं कंडीशन सही कयो वॉशरूम सही कोन्हनि चापड़ा था किरनि टीचर्स कोन्हनि कोई चेक एंड बैलेंस कोन्हे जंहिं सूरत में पैसो ॾिसो सभु कुझु न आहे असां पैसो ॾियण लाइ तयारु आहियूं असांखे चवनि भई हुते तव्हां 20,000 था ॾियो असांखे 10,000 असां ॾियण लाइ तयारु तव्हां वारी ॻाल्हि त असां ॾियण लाइ तयारु आहियूं जेसि ताईं हुतां ओनरशिप न थींदी ॾिसो ताड़ी ॿिनि हथनि सां वॼंदी आहे मुंहिंजा ॿार ख़ैर सां हाणे निकिरी विया उन्हनि प्राइमरी वारे लेवल तां मां अॼु बि प्राइवेट खां कढी मां सरकारी लाइ तयारु आहियां पर प्रॉब्लम इहो थो अचे ॾिसो सरकारी हॉस्पिटल ठही वई हाणे उन डॉक्टर खे छा कंदो जेको पर्सनली उहो चाहे थो त हिते सर्विसिस न मिलनि मुंहिंजी क्लिनिक ते सर्विसिस मिलनि अहिड़ा टीचर्स बि आहिनि जेके चाहिनि था त उतां सरकारी इदारनि में त वीचारा एतिरा वेल टू डू आहिनि ई कोन प्राइवेट वारा बि खणी उते शाम जो ट्यूशन था पढ़ाइनि साॻनि ॿारनि खे त असां त ब्लैकमेल था थियूं वेठा पेरेंट्स असां त मां त सभिनी खां पहिरीं कोशिशि कंदुमि मां पंहिंजे दोस्तनि खे बि चवंदुमि मां बि चवंदुमि हाणे त मुंहिंजा ॿार शादी जहिड़ा ख़ैर सां थी वेंदा उन्हनि जी औलाद खे बि असां गवर्नमेंट स्कूल में विझराईंदासीं पर अलाह कंदो तेसि ताईं का बहितरी अची वञे दुआ इहा आहे त का बहितरी अची वञे ऐं बहितर तरीक़े सां असां हलण जी कोशिशि कयूं ॿी जेका अधे ॻाल्हि कई पंहिंजो हिकिड़े ॾींहुं पढ़ण वारो ऐं सॼे साल वारो इहे ॿ क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि हिकिड़ो थींदो आहे हार्ड वर्कर हिकिड़ो थींदो आहे स्मार्ट वर्कर जीनियस हूंदो आहे जंहिंखे तव्हां पढ़ण जी ज़रूरत न आहे असांजो हिकिड़ो दोस्त हो असां यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं असांजे जेके पोज़ीशन्स ईंदियूं थर्ड पोज़ीशन ईंदी हिन जीनियस दोस्त जी असांजो जमशेद काज़ी मुंहिंजो दोस्त हो अॼुकल्ह लंडन में आहे पंहिंजो हुन में युगेंडा में आहे यूनाइटेड नेशंस में थो नौकिरी करे ॿियो असांजो दोस्त हिते DIG आहे पाकिस्तान में हू सॼो साल पढ़ंदो बि हो ट्यूशन्स बि पढ़ाईंदो ऐं हीअ तव्हांजा पंहिंजा मैगज़ीन्स ठाहींदो सभु कुझु सिर्फ़ु 5 ॾींहं पढ़ंदो तव्हां यकीन कयो त असांजे महिराण यूनिवर्सिटी में कॾहिं कॉपी जो अॼु ताईं सुवाल न आहे कॉपी नथी थिए न का फेवरेटिज़म थींदी आहे सिफारिश में न लॻंदी आहे उनजे बावजूदु हुनजी फर्स्ट ईंदी हुनजी थर्ड ईंदी पोज़ीशन ऐं होॾां खां मुक़ाबिलो हूंदो इन में लॉजिक आहे हिकिड़ी आउं इन ॻाल्हि खे आउं पाण जेको आहे हिकिड़ी राति अॻु में पढ़ण वारी त इन में लॉजिक कीअं हूंदी त सॼो जेके असांजा फ्रेंड्स हूंदा आहिनि ऑलरेडी सॼो वर्कआउट उन सॼो साल वारो करे था जॾहिं असां यकीननि पंहिंजे फ्रेंड्स खे चवंदासीं त हीअ असांखे नोट्स अवेलेबल हुयो या तव्हां रिवाइज़ कयो त माना ऑलरेडी हुननि जो वर्क हुननि ते थियल हूंदो आहे असांखे सिर्फ़ु समराइज़ ऐं सम्झणो पवंदो आहे पर इहा हिकिड़ी लॉजिक बेच करे आहे जेको आउं अवेल हमेशह कंदी आहियां इन ॻाल्हि सां आउं एग्री कंदुसि त उहो हिकिड़ो नेचुरल थींदो आहे माण्हू जो हिकिड़ो दिमाग़ आहे को वधीक जीनियस हूंदो आहे को पुछो इन सां आउं बिल्कुलु तव्हां सां एग्री थो कयां पर मूं जेको पंहिंजो एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयो उन में मूं इहो ॾेखारियो त उहे जेके दोस्त उहे पढ़ण वारा हुआ ई कोन ऐं उहे माना न एतिरा वरी जीनियस हुआ जो माना हिकु राति में पढ़ी करे उन्हनि जो अची वञे मूं उन्हनि जी ॻाल्हि कई बाक़ी इहो त आहे त कुदरत जे तरफ़ां सभु माण्हू हर कंहिं में पंहिंजूं क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि ऐं को कुदरत जे तरफ़ां नवाज़ियल हूंदा आहिनि को 5 ॾींहंनि में हुन शइ खे करे वठंदो आहे को 1 ॾींहं में करे वठंदो आहे किन खे साल लॻी वेंदा आहिनि इहो त नेचुरल ई आहे हिन सां
आउं बि एग्री कयां थो इहो हिन सां मूंखे को एतिराज़ कोन्हे थींदा आहिनि काफ़ी हक़ीक़त रिलेटिव जी मुंहिंजो त पंज या गुरु बराबरि त कौरूं थियूं आहिनि किथे माना जीअं या वरी सुकनि सां सावा बि करे कॾहिं सड़जी वेंदा आहिनि उहे बि रिथ में अची वेंदा आहिनि त पोइ अहिड़ी कैटेगरीज़ जी लाइफ आहे लाइफ में ईअं थींदो रहंदो आहे पर ॾिसो त असांखे बेसिक शइ जे माना तालीम आहे त सभु कुझु आहे ॾिसो हिकिड़ो ग़रीब घर जो ॿारु हिकिड़ो रेड़ी हलाइण जो जेको वाल जेको रेड़ी थो हलाए या मज़दूरी करे थो या छोला कपाए थो या इवन को बि वॉट एवर जेको अहिड़ो जो कमु थो करे त उन जो ॿार बि ॾिसो तालीम ते फोकस थो करे त ही वॾी वॾी पोस्टुनि ते हींअर वधी पहुतो आहे पर अॼुकल्ह जी जेके फैसिलिटीज़ हुजण जे बावजूदि गरी गरी फीसिस भरण जे बावजूदि केमिस्ट्री लैब वो लैब स्पोर्ट्स इवेंट्स जे बावजूदि उहा शइ नथी नज़र अचे असांखे ॿारनि में उहो कॉम्पिटिशन्स उहा परफेक्टनेस कंहिं बि सब्जेक्ट में उनखे ग्रिप कोन्हे जीअं कोई स्टूडेंट हुजे मैथ्स में उनखे ग्रिप हुजे फिजिक्स में उनखे ग्रिप हुजे केमिस्ट्री में ग्रिप हुजे इंग्लिश में उनखे ग्रिप हुजे कंहिं बि स्टूडेंट में उहा ग्रिपनेस नथी नज़र अचे ॿी छो त हिकिड़ी इहा बि ॻाल्हि थिए असांखे वैराइटीज़ इलाही चुकियूं मिली आहिनि उन सां गॾोगॾु असांजे हथ में जेको ही बम आहे एटम बम स्मार्ट फोन उन असांखे बि घणो जेको ॿारनि खे ॿुधायो यूट्यूब ते इलाही काफ़ी सारियूं शयूं बि अची वियूं आहिनि उन ते ॿार बि वधि में वधि सिखण जी कोशिशि था कनि त माना सभु गिदरा मुठी में नथा अची सघनि त मेन बेसिक जीअं तव्हां कैरिकुलम जी ॻाल्हि कई अगरि कैरिकुलम असांजो असेंबल थी थो वञे त ज़रूरत वारी शयूं पढ़ाई वञनि त यकीनन ॿारनि खे उन्हनि शइ ते पुख़्तगी थींदी इन ते तव्हां छा चवणु चाहींदा थी वियो आहे कैरिकुलम जो थी वियो आहे मीटिंग्स बि थी वयूं आहिनि हाणे फाइनल थिए थो ऐं घणो करे नए सेशन में तव्हांखे छा थो लॻे प्राइवेट स्कूल इन ॻाल्हि खे कंदा इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन आहे इन ते जेका आहे सा गवर्नमेंट खे स्टैंड वठणु खपे ऐं इनशाला वठंदी मूंखे जेको लॻे थो त हिन गवर्नमेंट में इहो आयो आहे माण्हुनि में चेंज त घटि में घटि जेका गवर्नमेंट चए थी उन ते कनि धरनि था अॻे त ईअं हूंदो ई कोन हो शॉर्टकट्स हुया माण्हुनि खे ख़बर हुई त बाबा हिते पैसो ॾेई हिन टेबल ते ॾेई असां प्रमोशन वठी वेंदासीं हे ट्रांसफर बि कराए वठंदासीं थोरो हाणे मुंहिंजो आयो आहे हिननि शयुनि खे ऐं हाणे मेरिट खे थोरो घणो जेको आहे माण्हू सम्झणु शुरू कयो आहे माण्हुनि हाणे जीअं अॻे मां जेकर बिलफर्ज़ चवां थो कंहिंखे चवंदो न त हू तव्हांखे चयो चवंदा त भेण बेवकूफ़ी वारी ॻाल्हियूं थो करे पर हाणे इन्हनि सख़्तियुनि खां पोइ हाणे अहिड़े माण्हू खे ॿुधनि था त हीउ चए छो थो वाकई मूं में ख़राबी आहे मां ग़लति तरीक़ो छो थो सोचां पर अलाह न करे जेकॾहिं उहो धकु थो खाए न त उहो पंहिंजी कमी महसूसु करण जे बदिरां पंहिंजी सेल्फ करेक्शन करण जे बदिरां उनखे वरी निंदी ईंदो त ॾिस तो चयो न महिनत करे छा मिलियो मूंखे बाबा हिन जी महिनत पहिरें ॾींहं खां शुरू कबी आहे जेकॾहिं अॼु खां तव्हां इहो त वॾो सुभाणे थींदो न 5 साल लॻंदा 4 साल लॻंदा अॼु मां सुठो थियण जी कोशिशि कंदुमि ऐं ठाहिण में टाइम लॻंदो आहे बिगाड़ण में हिकिड़ो मिंट लॻंदो आहे माना तव्हांजी जेका नेकनामी आहे उहा ठहंदी सालनि में आहे पर तव्हां खां हिकिड़ी ग़लती थी वञे न त उहो सॼो मिसारजी वेंदी हर अमल में जीअं ख़ासि तौर ते असांजी भेणियूं जेको कमिरो एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां एॾी महिनत करे जेको साफ़ कंदी थोरी देरि खां पोइ भाउ भेण नंढड़ा अची करे हिकिड़े सेकेंड में जेको उदो करे वेंदा त पोइ उनखे लॻंदो आहे त एॾी महिनत खां पोइ हीअ सभु शइ छा थी त माना एॾो वॾो अहसासु आहे इहा बि सम्झण जी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे पर इन शइ खे कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे यकीनन चलो तालीम त मेन बुनियादी ज़रूरत आहे असांजे जीअं ॿियूं शयूं जीअं ख़ासि तौर ते हेल्थ बि असां लाइ इलाही ज़रूरी आहे त ॾिसो हिन असांजे ख़ासि तौर ते में एतिरो टैलेंट मौजूदु आहे जीअं असांजे काफ़ी सारा नौजवान यूथ आहिनि त विथिन मिनट्स जेके आहे न इन्वेंशन करे था वञनि ख़ासि तौर ते हाणे त टेक्नोलॉजी एतिरो दौर थी वियो आहे ऑनलाइन जेके सेटअप असां वटि मुतारिफ़ कराया आहिनि हिकिड़ी जॻह ते तव्हां एड पढ़ियो हुअमि त तव्हांखे सॉफ्टवेयर्स कहिड़ा खपंदा मूंखे हैरत अंगेज़ जी मुंहिंजी पंहिंजी जेके सॉफ्टवेयर इंजीनियरिंग थियल आहे असांखे हिकिड़े सॉफ्टवेयर ठाहिण में इलाही टाइम लॻी वेंदो हो पर अवेलेबिलिटी में हिकिड़ो एड पढ़ियमि त तव्हांखे अकाउंट्स जो सॉफ्टवेयर खपे तव्हांखे नर्सिंग जो सॉफ्टवेयर खपे त हीअ असां वटि अवेलेबिलिटी आहे त थोरो चेंज लॻो मतलब थोरो एतिरा माना हाणे ॾिसो स्टूडेंट्स जेके आहिनि पुस्तकी ते अची विया आहिनि उन्हनि खे पंहिंजी एतिरी शइ ते ग्रिप अची आहे त माना हीअ शइ हाणे आम थी वई आहे त माना हाणे एॾी शइ खे फोकस कयो त असांखे स्किल्स कहिड़ा आहिनि असांखे कमु कहिड़ी शइ में एक्सपर्टीज़ अचे थ्योरिकल चलो ठीकु आहे जेको बि अप एंड डाउन सभु कुझु थिए थो सिलेबस थिए पर हाणे असां ॾिसूं त असांखे स्किल्स कहिड़े हवाले सां टेक्नोलॉजी जे हवाले सां जीअं तव्हां काफ़ी सारा कोर्सिस बि ॿुधाया आहिनि त तव्हां छा था चओ त हिन में कहिड़ी नवाण अची वेंदी या मुख़्तसिर जेके असेंबल करे बेसिक कोर्स जेके हुननि खे सेखारिया वेंदा हींअर थोरो चेंज थियणु खपे माण्हुनि जी सोच बि चेंज थियणु खपे छाकाणि त अॻे जीअं असां चवंदा हुआसीं त भई इंग्लिश अचणु खपे प्राइवेट स्कूलनि जी डिग्रियूं हुजनि तव्हांखे ॿाहिरि वञी पढ़णो हाणे ॿाहिरि बि साॻियो ख़तरो आहे जेको पाकिस्तान में ख़तरो आहे इहो वायरस मुंहिंजो ख़्यालु आहे ॿाहिरि वधीक तकलीफ़ ते साबित थियो आहे बनिस्बत असांखे अलाह साईं जी महिरबानी सां असां ते एतिरो हिट न थियो आहे कंहिं बि वजह सां असांखे उहो फ़ाइदो ॾेई वई आहे उहा शइ
त हाणे तव्हांजो दौर जेको सो मटियो आहे, ॿाहिरि नौकिरी, ॿाहिरीं रिहाइश, ॿाहिरि घर खां परे। हाणे जेकॾहिं नौजवान तबिको इहो सोचे त भई तव्हांखे हुनरी सिखिया हुजणु खपे, जीअं असांजे टेक्निकल एजुकेशन में 3 महीननि जा कोर्सिस आहिनि, 6 महीननि जा कोर्सिस आहिनि, साल जी कोर्सिस आहिनि, 3 साल डिप्लोमा आहे, बीटेक थो थिए। त इन हवाले सां जेकॾहिं तव्हां इहो करे वेंदव त 3 सालनि में होॾां इंटर करे ॿार वरी एंट्री टेस्टुनि जे हवाले थींदो त भई यूनिवर्सिटी में खपे, जॾहिं त डिप्लोमा खां पोइ तव्हां हिकदमि नौकिरी करे सघो था, मैकेनिकल या सिविल या इलेक्ट्रॉनिक्स में, इलेक्ट्रिकल में। त तव्हां हिकिड़ो पंहिंजो दुकानु खोले सघो था, पंहिंजी कंहिं ड्राफ्ट्समैन जी नौकिरी ते लॻी सघो था, कंहिं मैकेनिक वारे सां कमु करे सघो था, कंहिं ऑटो कैड सिखी तव्हां नक्शनि ते ऐं पंहिंजो मशीन टूल्स ठाहे सघो था। मक़सदु चवण जो त हींअर थोरो माहौल चेंज आहे, त असांखे उहा बि नवाण आणणु खपे। पेरेंट्स खे इहो सम्झणु खपे त हीअ हिकिड़ी जेका फील्ड हुई जेका असां छॾे ॾिनी, हिकिड़ी रस्मी रवाजी असां हिकिड़ो डिग्री पिया वठूं, उते ॿारनि खे इनकरेज कयो त बाबा सभिनी खां बहितरीनु जेका तव्हां फील्ड ॿुधाई सॉफ्टवेयर जी, कंप्यूटर कोर्सिस करे, कंप्यूटर इटसेल्फ टीचर आहे, पाण तव्हांखे टीचिंग कंदो। तव्हां खां ग़लति की दॿाईंदो, चवंदव उते लिखियल अची वेंदो, ऑटोमेशन हर शइ में अची वई आहे, ऑटोमेशन आहे। ऐं ॿी ॻाल्हि त लर्निंग आहे, उतां यूट्यूब आहे तव्हांजे। त हे ॿार जेकॾहिं असांजो कन्वर्ट थिए त वधीक बहितर आहे, टेक्निकलिटीज़ सिखे, भई तव्हां हे मीडिया जो आहे कमु आहे या प्रिंट मीडिया आहे या तव्हांजा ॿिया मास कम्युनिकेशन आहे या वकालत आहे, उहो ख़ुदि हाणे हुनर थी विया आहिनि। हाणे अॼु जी ॾिसो अप्रोच आहे, उनजे मुख़्तलिफ़ असां साॻी शयूं ॻाल्हायूं था, हिननि जी जेका आहे एनालिसिस अलॻि आहे। अलाह साईं हर कंहिंखे हिकिड़ी जेका ख़ुसूसियत ॾिनी आहे, उनखे असांखे उजागर करणु। तव्हां छा चवणु चाहींदो स्किल्स? ऐं इहो चवंदो त स्किल्स जे हवाले सां जेके शॉर्ट कोर्स आहिनि नंढा नंढा करे, ख़ासि करे डिज़ाइनिंग जा या टाइपिंग जा मुख़्तलिफ़ जेके बि कोर्स आहिनि उहे तयारु करे उनखे ॾिना वञनि ॿार खे। भले कहिड़ी बि उन में जेको आहे उहो डिग्री वठे, पर हीअ जेको स्किल आहे, टेक्निकली जेका नॉलेज आहे, इहा हुअणु खपे। छो जो जॾहिं बि माना डिग्री खणी अचे थो उन वक़्तु जल्दी में को जॉब न मिलंदी आहे, त जॾहिं हीअ असां टेक्निकल हीअ शइ हूंदी उन वटि कोर्स थियलु हूंदो हुनजो, त उते उहो पंहिंजे रोज़गार सां लॻी वेंदो। त हाणे बि काफ़ी सारा दोस्त अहिड़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं ठाहे, जेके फेसबुक वग़ैरह ते एड्स अचनि थियूं, इहे सभु जेके आहिनि उहे ठाहे करे उन में ॾियनि पिया, काफ़ी सारो कमाइनि पिया। त अहिड़ा कोर्स उन्हनि खे अचणु खपनि। ऐं तव्हां पाण सॉफ्टवेयर इंजीनियर आहियो, त सॉफ्टवेयर ठाहिण त हिकिड़ो माना इन में त वॾी कमाई आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा सॉफ्टवेयर ठाहे सघजनि था, जेके इंटरनेशनल लेवल ते बि उहे सेल थियनि था। उन जे लाइ त तयारियूं करणु खपनि, सिखणु खपे, सुठी ॻाल्हि आहे। उनखे नंढी लेवल ते खणी अचणु खपे, नंढे खां नंढी शुरूआति माण्हू करे, उनखे कोर्स शॉर्ट हुअणु खपनि त जीअं जल्दी माण्हू सिखी सघे। अच्छा, तव्हां पाण जेके LLB पढ़ी करे पासे, त तव्हांखे पंहिंजे हिन करियर में केतिरो अॻिते ॾिसो था त फोकस आहे, या पंहिंजो केतिरे ॾींहं डिग्री खे खणी वेंदव तव्हां? मुंहिंजो त जेको फ्यूचर आहे उहो हिन सां ई जुड़ियल आहे। ऐं हींअर बि वकालत कयां पियो, ऐं जेको सोशल बि आहियां, उहो सोशल वारो जेको सोशल एक्टिविटी आहे उहा त मूंखे उन में चवंदा आहियूं जीन में शामिलु आहे। शुरू खां वठी बाबा बि हिन ई एक्टिविटियुनि में रहियो, त असां बि उनखे ई जेको आहे उहो कंटिन्यू कयूं पिया। त वकालत सां गॾु मुंहिंजो हीअ ॿई कम हलनि पिया, ऐं इनखे ई कंटिन्यू कंदुसि। ऐं का बि जेको आहे सरकारी जॉब वग़ैरह ऐं जेको आहे पर्सनली तौर ते वठणु न पियो चाहियां। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त वकालत में ई खे जेको आहे अॻिते कंटिन्यू कजे, ऐं हिन में जेको आहे उन्हनि माण्हुनि जी सपोर्ट कजे जिन माण्हुनि खे जिन खे असांजी ज़रूरत आहे। जेके माण्हू जेके आहिनि मुलझण आहिनि, जेके पोइते पियल आहिनि, उन्हनि जी सपोर्ट कजे। उन्हनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ केसनि में फाथल आहिनि माण्हू, उन्हनि खे सपोर्ट करे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारण जी कोशिशि कजे। ऐं ॿियनि फील्डनि में काफ़ी सारा माण्हू असांजा सिंध जा पोइते पियल आहिनि, पाकिस्तान जा माण्हू पोइते पियल आहिनि, उन्हनि खे जेतिरो माण्हू करे सघे उन्हनि जी सपोर्ट कजे। अच्छा जी, फॉर सपोज जीअं तव्हांजी पूरी तालीम हवाले सां थींदी या बहितर जेके आहिनि, तव्हां इन फील्ड में पुख़्तगी हासिल कंदो, त फस्ट इनिशिएटिव तव्हांजो स्कूल जे हवाले सां छा हूंदो एज़ अ लॉयर? पहिरीं त इनखे जेको आहे प्राइवेट स्कूल जे हवाले सां, सही, प्राइवेट स्कूलनि जे हवाले सां त इहो ई चवंदुसि त जेको आहे प्रॉपर हिन ते जेको आहे उहो लॉ हुअणु खपे। ऐं जेके लॉ अहिड़े क़िस्म जो हुअणु खपे त जीअं हू रुॻो वालदेन खे जेको आहे उहो फुरन लुटण वारो जेको कमु न हुजे। पर भले प्राइवेट स्कूल हलणु खपनि, हलनि, पर उन में जेको आहे प्रॉपर मैकेनिज़म हुजे, ऐं उनखे जेको आहे टीचरनि खे जेको उहो अपॉइंट कनि था उन्हनि जो हिकिड़ो सिस्टम हुअणु खपे, सिलेबस उहो हुअणु खपे जेको जीअं साईं चए थो हाणे नेशनल सर्टिफिकेट अचे थो त उहो ई उन्हनि ते जेको आहे अप्लाए कयो वञे, त इहो हिकिड़ो बहितर थींदो। इन जे लाइ जेकॾहिं उहो नथा कनि
त पोइ आउं पाण वकील आहियां, पोइ वरी कोर्ट तो इहो ई पुछण बि इन्हनि जे लाइ कोर्ट में बि वञी सघिजे थो। सही सही। अच्छा रोहिल साहब, हाणे तव्हांजी ख़र्च ज़िम्मेदारी वधी वई आहे, माशाल्लाह प्रिंसिपल थी विया हो, त जॾहिं फर्स्ट अनाउंसमेंट तव्हांजी थी थी यकीनन तव्हां नीच जेके अचीव बि कयो हूंदो, तव्हां स्पॉट पोस्ट पंहिंजे हैंडओवर बि कई हूंदी, त फर्स्ट तव्हांजे दिमाग़ में ख़्यालु इदारे जे हवाले सां छा आयो? इदारे खे बहितर करणो आहे। एक्चुअली मां तव्हांखे ॿुधायां त मटियारी अहिड़ो इदारो रहियो आहे असां टेक्निकल एजुकेशन में, माना 80 जे 90 जे ॾहाके में जॾहिं अञा मां एंटर थियो हुउमि 94 में, त 98 में 97 में दादू पॉलिटेक्निक दादू ऐं पॉलिटेक्निक मटियारी इन्हनि जा नाला खयां वेंदा हुआ बाक़ाइदा, पढ़ाई जे हवाले सां, अटेंडेंस जे हवाले सां, फैसिलिटीज़ जे हवाले सां, प्रैक्टिकल जे हवाले सां ऐं ॿारनि जी प्लेसमेंट जे हवाले सां। माना असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स अटेंड कया। उतां जे जेको उन ज़माने जो साईं प्रिंसिपल साहिबु हो, विज्ञो साहिबु हो, त उनजो अॼु ताईं उनजो नालो आहे त उन ग्रीनरी जे हवाले सां, क्लास कंडक्ट करण जे हवाले सां, अटेंडेंस ते, ॿारनि जी फैसिलिटीज़ ते इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो, इंशाअल्लाह अल्लाह से मूंखे हिमत ॾींदो, ज़िंदगी ऐं सिहत ॾींदो, त मां पहिरें ॾींहं खां जॾहिं मां मटियारी वियो आहियां, पोएं साल खां, माना मूंखे ज़ाहिर मूंखे हथ त कोन हुया, पर ज़बान हुई चवण लाइ त जेको मौजूदा प्रिंसिपल हाणे जेको रिप्लेस थियो आहे, त उनखे मां चवंदो हुउमि, चवंदो हुउमि साईं ज़िंदगी जी त का हिकिड़े मिंट जी ख़बर कान्हे, पर असांजी रिटायरमेंट, ट्रांसफर ऐं पंहिंजो ॿिया त मसइला आहिनि ई आहिनि पंहिंजी जॻह ते, त हे जेको बोर्ड ते नालो लिखियो पियो आहे, घटि में घटि अहिड़ो कमु करे वञो जेको बोर्ड ते माण्हू नालो ॾिसी चवनि त भई हिन इदारे लाइ बहितर कयो। छा त असांजी ज़िम्मेदारी, असां ॾिसो पघार खणूं था, फैसिलिटीज़ खणूं था, जेका बजट इदारे जी आहे, जेके इदारे ते एक्चुअली लॻे न, तव्हां यकीन कयो त गवर्नमेंट में सिस्टम ठहियल आहिनि, रूल्स ठहियल आहिनि, तव्हांजा हेड अकाउंट्स ठहियल आहिनि, तव्हां सिर्फ़ु उन तरीक़े सां कमु कयो न, पंहिंजे पेट खे बंदि करे पथर ॿधी। इदारा जेके आहिनि असांजा ईअं गुल गुलज़ार थी वेंदा ऐं बहितरीनु इदारा थी वेंदा ऐं मटियारी माशाल्लाह सुठो शहरु आहे, पढ़ियल लिखियलनि जो माहौल में रहंदो हमेशह। उतां डिग्री कॉलेज ॾिसो, उनजो प्रिंसिपल बि हींअर तमामु महिनत कई आहे, उनजा रस्ता रोड अंदरि क्लासिस वग़ैरह हलनि था। इंशाल्लाह मां बि रहियुमि त इंशाल्लाह कोशिशि ज़रूरु कबी। अच्छा, प्रिंसिपल जी मेन कहिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी? प्रिंसिपल ओवरऑल हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर आहे ऐं त मैनेजमेंट जी हिकिड़ी की पोस्ट आहे। बाबा मुंहिंजो प्रिंसिपल थियो दादू जो 78 में 77 में, त उन वक़्तु बाबा हिकिड़ी ॻाल्हि कई त गवर्नमेंट में 2 पोस्टूं आहिनि, हिकिड़ो प्रिंसिपल ॿियो सेक्रेटरी, एक्चुअल इहे आहिनि, माना जंहिंखे तव्हां बादशाह चओ, माना उनजे हथ में अॼुकल्ह त एतिरा कोन्हनि वसाइल, बाबा नौकरियूं बि ॾिनियूं, उहे नौकरियुनि वारा माण्हू अॼु अलाए किथे पहुची विया, ख़ैर सां कुझु रिटायर बि थी विया। त बादशाह हूंदो आहे प्रिंसिपल, जीअं थाणे जो SHO हूंदो आहे न, उन उहो SP बि उन खां SHO खां पुछंदो आहे, त हे हिकिड़ी पोस्ट हूंदी आहे प्रिंसिपल जी, ॿियो हूंदो सेक्रेटरी, ॿियूं सभु जेके फिलिंग्स आहिनि, फिल इन द ब्लैंक्स आहिनि, त हितां फाइल जो सफ़र आहे, होॾां फाइल आहे, त तमामु इम्पोर्टेंट हिकिड़ी पोस्ट आहे। उन ते जेकॾहिं माण्हू चाहे त घणो कुझु करे सघे थो, ॿिए खे मञाए सघे थो, राज़ी। ॾिसो न ऑफिसर केतिरा बि कीअं बि हुजनि, सिस्टम तव्हांजो केतिरो बि करप्ट हुजे, सिस्टम में केतिरा बि फ्लॉज हुजनि, पर सही माण्हू जेॾी महिल ईंदो आहे, बैरियर मूंखे सही कमु करणो आहे, इंशाल्लाह मुंहिंजी नियत इहा आहे, न त मां पासीरो उते पहिरीं सुठो हुउमि जिते हुयुसि, लेकिन मूंखे कमु करणु ॾींदा त मां इंशाल्लाह इन्हनि इदारनि खे ठीकु करे ॾींदुमि। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मूंखे भले हाणे रिटायरमेंट में बि थोरो अर्सो रहियो आहे, त माण्हू को अहिड़ो ॿूटो ॿारे वञे जेको सदका जारिया ठही वञे इंशाल्लाह। इंसान जॾहिं पॉजिटिव सोच हूंदो त अल्लाह साईं बि उनजी मदद कंदो आहे। मेन मैनेजमेंट जो मोड़ो आहे प्रिंसिपल, उहो जीअं चाहींदो तीअं थी सघे थो। बिल्कुलु, तॾहिं त चवंदा आहिनि जेको इंसान सुठो सोचे ऐं ख़्वाहिशूं बि सुठियूं करे, त बिल्कुलु अल्लाह साईं उन शइ खे पूरी करे। जॾहिं इंसान को ख़्वाहिश ई न कंदो या उनखे सुठे तरीक़े सां नेगेटिव रखंदो या उनखे सुठे तरीक़े सां पॉज़िटिव वे सां पूरी करण जी कोशिशि न कंदो, त यकीनन उहा शइ इंसान उते जो उते ई मदद न हूंदी तव्हां सां, अल्लाह जी मदद खपे त असांखे पॉज़िटिव ईमान सां कमु करणु। सही। अच्छा अहमद नवाज़, हाणे ख़ासा जेके मौसम चेंज थियण वारो, बाहर जी मौसम अचण वारी, या को ॿी का एक्टिविटीज़ तव्हांजी पर्सनल, को आउट गोइंग या इन गोइंग, को अहिड़ा इवेंट्स या को शेड्यूलिंग प्लान पंहिंजो पर्सनली को? पर्सनली त अहिड़ो को अञा शेड्यूल कान ठहियो आहे, बाक़ी हूअं त एक्टिविटियूं हलनि पियूं। हींअर बि असां हिन हफ़्ते जेको आहे उहो तलार में आयासीं, उते मुख़्तलिफ़ एतिजाज जो आहे, उन्हनि में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि जूं मच कचहरियूं हुयूं, उन्हनि में शामिलु थियासीं, त हलूं पिया ईअं ई। हाणे वरी नेक्स्ट वीक में वरी हिकिड़ो शहदाद कोट जो आहे, इन तरफ़ जो हिकिड़ो आहे प्लान, उते कुझु प्रोग्राम रखियल आहिनि। बाक़ी पर्सनली अहिड़ो को न ठाहियो आहे त आउटिंग जे लाइ माण्हू अञा न थियो आहे कुझु, करणु घुरिजे। हाली त अञा हिन मां हलूं था सोशल एक्टिविटियुनि मां, रुॻो हिन मां थोरी फ़ुर्सत मिले त पोइ वरी। अच्छा, तव्हां पंहिंजे लाइफ जो कहिड़ो एम, कहिड़ो गोल जेको आहे मोटिव ॾिसो पिया त जेको आऊं पंहिंजी लाइफ में हिते हीअं हुजणु घुरिजे, या हीअं अहिड़ा मुंहिंजा पस्टिट्यूट हुजनि, या माण्हू मूंखां इहे उमेदूं रखनि था त आऊं इन लेवल ते थी वञा, उहा कहिड़ी ख़्वाहिश आहे तव्हांजी?
ये कि न हाणे त न ताईं यंग आहियो, तव्हांजी उमेदूं या स्टेज बाय स्टेज एक सोशल वर्क कयो था त काफ़ी कुझु सिखण खां बि मिलंदो हूंदो, को न को मोटिव त ठाहियो हूंदो तव्हां पंहिंजे लाइफ में? मुंहिंजे लाइ मुंहिंजो जेको फ्यूचर आहे उन जे लाइ त अहिड़ो को ख़ासि घटि मूं कोन सोचियो आहे, पर मूंखे उन वक़्तु तमामु घणो ॾुखु थींदो आहे जॾहिं मां कंहिं ग़रीब खे पोरित खे ईअं लाचार खे ॾिसंदो आहियां, मायूस वेठो हुजे ऐं हुनजे चहिरे ते मायूसी हुजे ऐं उहो सोचनि में घिरियल हुजे, त पोइ मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजी हिन सिंध धरतीअ जा हीअ जेके माण्हू आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि हिकिड़ी ख़ुशहाली ऐं हिननि जे ज़िंदगीअ में हिकिड़ी बहार ॾिसां ऐं हीअ ख़ुशहाल हुजनि ऐं हिते हिकिड़ो तइलीमी निज़ाम उहो बहितर थी वञे, शयूं सभु बहितर थी वञनि। हीअ जेके पोरित माण्हू आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि, इन्हनि जे घर जा जेके चुल्हा आहिनि उहे जेके मायूसीअ में वरितल आहिनि उहे ॿरनि न पिया, उहे प्रॉपर नमूने सां हली वञे हिकिड़ी निज़ाम ज़िंदगी। इहो मुंहिंजे लाइ मुंहिंजे माना दिमाग़ जे अंदरि इहा ई सोच हूंदी आहे। ऐं छो जो हमेशह मुंहिंजी जेका सोच रही आहे उहा कलेक्टिव रही आहे, मूं कॾहिं ईअं इंडिविजुअली कान सोचियो आहे त मुंहिंजे घर जो जेकॾहिं हीअं थी वञे त पोइ ईअं थींदो। मां सोचींदो आहियां समूरी क़ौम जे अंदरि समूरा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ज़िंदगियुनि जे अंदरि बहार अची वञे, मुंहिंजे लाइ वॾी इहा ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी। ऐं असां सभिनि खे जेको आहे जॾहिं असां कलेक्टिव सोचींदासीं तॾहिं ई असां जॾहिं जेकॾहिं माण्हू पर्सनली पंहिंजे लाइ सोचींदो कुझु कान करे सघंदो। जॾहिं सोच वॾी हूंदी आहे, वसी हूंदी, त पोइ खणी घणो कुझु न करे सघे पर एतिरो थींदो जो पंहिंजे हिसे जो कमु करे वेंदो। ऐं असां सभिनि खे ईअं करणी खपे। सही। अच्छा, जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो त इंसानु पोरियो कंदे बेबस लाचार बुज़ुर्ग या इहे काफ़ी अहिड़ा मुआशरे में किरदार या बेबस इंसान नज़र ईंदा आहिनि, त पैसे जंहिं वटि जेको वस वारो हूंदो आहे त यकीनन उनखे छा कयूं कि शुकुरु करणु घुरिजे त या अलाह जेको ॾिस मूंखे अहिड़ी शइ तूं नवाज़िया ऐं जेके लाइक़ु कोन, पर हीअ बि तुंहिंजा जेके महिमान आहिनि, बंदा आहिनि, तुंहिंजी इबादत कंदा, तुंहिंजो ज़िक्र कंदा, तुंहिंजो नालो खणंदा, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलंदा, त इन्हनि ते बि तूं रहम कर, इन्हनि ते बि तूं बाज कर। जेतिरो असां ॿियनि लाइ दुआ कंदासीं उहा ई शइ असांखे रिटर्न में थी मिलंदी। ऐं पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त माण्हू त माना ॾिसंदा आहिनि त हीउ ग़रीब आहे, मेरनि कपिड़नि वारो, उन सां हथु ॾियण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि। ऐं मां जॾहिं ॾिसंदो आहियां कंहिं माना मजबूर माण्हू खे उन सां भाकर पाए उन सां गॾु हेठि पट ते वेही रहंदो आहियां ऐं मूंखे दिली तौर ते एॾो सुकूनु मिलंदो आहे, तव्हां कॾहिं करे ॾिसिजो, एॾो सुकूनु मिलंदो आहे, अंदरां अंदरां पंहिंजो ज़मीर जेको आहे उहो मुतमइन थींदो आहे। ऐं हीउ जेको हिन सां वेठो आहियां, हिन ते जेको घारियल मुंहिंजो वक़्तु आहे इहो वॾो क़ीमती आहे ऐं इहो ख़ुशीअ जा मुंहिंजे लाइ लम्हा हूंदा आहिनि। बिल्कुलु यकीनन इंसानु जॾहिं इंसानियत जो सोचे थो, उन्हनि जे ॾुख या ग़म में पंहिंजो ग़म सम्झे थो त उनखे सुकून ई मिलंदो आहे। उहो अलाह ताला जी तरफ़ां हूंदो आहे त इहो ॾिस त भई एॾो ॾुख आहे दुनिया में, पर पोइ तोखे पोइ बि आउं सुखियो रखियो आहे, त उन ते असांखे शुकुरु करणु घुरिजे। पर हीअं हलियो त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते पोइ हिन खां कंटिन्यू कंदासीं। हिन प्रोग्राम 57 खे टिपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान कारी नमन जो सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। लेकिन लाइफ में अप एंड डाउन्स ईंदा रहंदा आहिनि, त उन जो मतिलबु इहो कोन्हे त असां जेको आहे डाउन एतिरा थी वञूं त हिकदमि सां अप थियण जी कोशिशि ई न कयूं। ॾिसो हर शइ खे जेके पंहिंजे टाइम लिमिटेशन्स ऐं ड्यूरेशन्स हूंदियूं आहिनि, अगरि वक़्तु जेको आहे हिकु जहिड़ो कोन हूंदो आहे, कॾहिं कीअं त कॾहिं कीअं, त मौसम जे हवाले सां वक़्तु बि ईअं थोरो चेंज थींदो आहे। त इहो इन जे करे आहे त इंसानु कंहिंखे जॾहिं ॾुख मिलंदा आहिनि त उनखे चवंदा आहिनि वक़्तु वॾो जेको मरहम हूंदो आहे पंहिंजे ॾुखनि ऐं उन्हनि खे यादि करणु, माना उन्हनि खे समेटण लाइ, त इंसानु वक़्त जे हवाले सां पंहिंजी ज़िंदगी जे हवाले सां मायूस न थिए। ॾिसो त महिनत ऐं कोशिशि करणु घुरिजे। ॿी ऐं पर्सनली इहा ॻाल्हि करणु चाहींदमि, जेतिरो असां ॾींदासीं, जेतिरो इवन की सपोज़ असां पंहिंजी इनकम 5-10 रुपया बि कंहिं ज़रूरतमंद खे दिलि सां ॾींदासीं त उहा शइ असांखे रिटर्न में थी वापसि मिलंदी। त इंसान खे पंहिंजो वॾो दिलि करणु घुरिजे, हथ असांजो इलाही खुलियल हुजे, त जेतिरे हथ असांजे खुलियल हूंदा त उहा ई शइ डबल ट्रिपल थिए थी वापसि मिलंदी। तव्हां छा चवणु चाहींदो इन रोहिल साहब? बिल्कुलु, असां वटि मज़हब में असांजे इस्लाम में बि ज़कात आहे, ख़ैरात आहे, उनजा बाक़ाइदा अजुर आहिनि ऐं तमामु घणो इन जो जेको आहे रिटर्न ॾिठो वियो आहे। मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे त जेके तव्हां ॾियो था त अलाह साईं तव्हांखे हथु कॾहिं मुंझाए कोन थो। असांखे इन्हनि शयुनि में पंहिंजी सेल्फ करेक्शन्स बि रखणु खपनि ऐं पंहिंजो दौरु उहो बि यादि करणु खपे। ज़ाहिर अलाह साईं जेकॾहिं तव्हां सुठो था हलो त तव्हांजो तरक़ी जो दौरु बि अचे थो, ऐं जंहिं ज़माने में माण्हू मथे हुजे त उहो हेठि ॾिसी हले त मां जेकॾहिं मूं वटि फलाणी शइ न हुई त मूंसां केतिरी तकलीफ़ हुई, त उहो कोशिशि कयो त ॿियनि खे हिमथायो। हाणे जीअं अधे चयो त असां वञूं था ॻोठनि में या सोशल वर्क कयूं था, त मां अधे खे वरी इहा बि रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां वञो था त उते थोरो उन माहौल जे हिसाब सां माण्हुनि खे इहा नई ॼाण ॾियो त भई को नंढिड़ो कारोबार करे वठनि, 2 कुकड़ियूं पाले वठनि। जीअं असां वज़ीर आज़म शुरू में आयो हाणे उन ते हिकिड़ो मज़ाक ठही वई आहे
मां पाण पर्सनली अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जिन जो 2 मां 4, 4 मां 8 मालबंद माण्हू तमामु घणी तरक़ी थो करे, उनखे का बकरी वठी ॾेई छॾियो, का मेंह वठी ॾेई छॾियो, उते जेके माण्हू वेठा आहिनि उते 200, 500 बि कढंदा त हिकिड़ो घर जो कारोबार हली पवंदो, का कैबिन खोले वठे। त अहिड़े तरीक़े जी बि तव्हां सिखिया ॾियो। असांखे टाइम नथो मिले त ईअं सोशल एक्टिविटीज़ में एतिरो देरि ताईं वञी सघूं, जेकॾहिं तव्हां वञो था अलाह साईं तव्हांखे टाइम बि ॾिनो आहे ऐं महिनत जो ऐं जज़्बो बि ॾिनो आहे, हिमत बि ॾिनी आहे, उमिरि बि तव्हांजी माशाल्लाह अञा अहिड़ी आहे जो तकलीफ़ूं बर्दाश्त करे सघो था। त माण्हुनि खे ईअं कयो, पंहिंजो तालीम याफ़्ता कयो, उन्हनि खे ॼाण ॾियो त भई तव्हां कारोबार ते तरफ़ अचो। तव्हां छा चवणु चाहींदो? साईं जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां ऐं मुंहिंजी पंहिंजो बि इहा ई राय आहे। ऐं असां शुरू खां वठी जेको वञूं पिया जिथे बि उन्हनि खे जेकॾहिं ॾिसूं था ॻोठ में को अहिड़ो माण्हू आहे जेको सफ़ा लाचार आहे, उनजो कुझु बि न पियो थी सघे, त उनखे नंढी लेवल ते ई सही, पर जॾहिं माण्हू कारोबार में अचे थो त उहो नंढो कारोबार ई हमेशह वॾो थींदो आहे। त असां ईअं काफ़ी सारा कयो बि आहे ऐं मुस्तक़बिल जे अंदरि बि आहे असांजी कोशिशि आहे त ईअं कंदा रहूं, छो जो असां पाण ई गॾिजी करे हिक ॿिए जी मदद करे असां बहितरीअ तरफ़ वधी सघूं था। साईं जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां ऐं इहा जेका सजेशन साईं ॾिनी आहे इहा पहिरीं मुंहिंजे माइंड में आहे, काफ़ी सारनि दोस्तनि जा बि इहे राया आहिनि ऐं असांखे करणु खपे। असां ईअं माण्हू उहे आहियूं जेके हिक ॿिए जी मदद करे असां हिक ॿिए खे जो सहारो बणिजी सघूं था, उन्हनि खे जेको आहे बहितरीअ तरफ़ वठी। अच्छा, तव्हां जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां मदद करणु चाहींदमि त तव्हांखे ख़बर हूंदी स्ट्रीट लाइब्रेरी असांजे हींअर शो ते जेको आहे नज़र पई अचे हिननि में, तव्हां यकीन पर्सनली हिते कंहिंखे पढ़ंदे ॾिठो आहे स्ट्रीट लाइब्रेरी जो मक़सदु छा आहे, स्ट्रीट लाइब्रेरी कहिड़े वजह सां जेकी आहे ओपन कई वई? स्ट्रीट लाइब्रेरी तव्हां असांजे जेके हैदराबाद शहर में हींअर जेके जॻह जॻह नज़र अचे पई, हर हुन कुंड को हुन कुंड को, जॾहिं मोस्टली जॾहिं मुंहिंजो त गुज़र थींदो आहे त मूंखे मां हुनखे बि ॾिठो, अॼु थोरो इज़ाफ़ो थियो त 2-3 किताबूं टेबल्स ते अॻियो आॾो पइजी वियो, त इहे सभु छा आहे? इहे छा चवणु चाहींदो? असल में तव्हां विज़िट थियो आहे? हा, ऐं मुंहिंजो 2-3 दफ़ा मां विज़िट थियो आहियां ऐं वियो आहियां हिते पाण वटि हिते स्ट्रीट में आहे, पर हुते त लाहौर में त ट्रेन में बि उन्हनि ग्रीन जेका ट्रेन आहे उन्हनि जी उन में बि उन्हनि रखी छॾियो आहे, मेट्रो ट्रेन सॉरी, त लाइब्रेरी रखी छॾी। हीअ वाक़ई वीरान हुयूं, ॾिसण में जेॾी महिल माण्हू वञे त वीरान लॻनि पियूं, पर हाणे जॾहिं यूनिवर्सिटियूं खुलियूं आहिनि ऐं यूनिवर्सिटियुनि में स्टूडेंट आया आहिनि त हाणे जेको आहे उहे बहाल थींदियूं, छो जो शागिर्दनि तव्हां ॾिसंदा दाऊद पोटा लाइब्रेरी ते हिकु तमामु वॾी जेका उहा हमेशह असांखे रश मिलंदी रहंदी आहे। त हाणे इहे जेके लाइब्रेरियूं आहिनि इहे सुठो जेको आहे हिकिड़ो असांजो सौंड साबित थींदो, जेके नौजवान वञी करे उते पढ़ंदा ऐं पढ़णु बि खपे ऐं हिकिड़ो खुलियल फिज़ा आहे, ॿाहिरि माण्हू उते हिकिड़ो सुठो माहौल हुननि जो ठहियलु आहे त वेही करे पढ़िजे, सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी हिन वक़्तु ताईं जेको मुंहिंजो पर्सनल ऐं 2-3 दफ़ा वियो आहियां त वीरान ई नज़र आयूं आहिनि, पर हिननि जी माण्हू जेको आहे उहा सार संभाल रहंदो रहे, ईअं न थिए जो किथे इहे किताब बि गुम थी वञनि, किताब ई कान रहनि। सच में मूंखे इहो क्वेश्चन आयो जॾहिं राति मुंहिंजो गुज़र थिए पियो त मां चयमि हीअ त हाणे त ओपन ई किताब पयूं आहिनि, त छा ईअं न त इहे किताब बि तव्हां छा चवणु चाहींदो? तव्हां विज़िट थियो? मां ॿुधो ॾिठो अथमि ईअं लंघंदे गुज़रंदे, पर अधे वारी ॻाल्हि त उहा जेकॾहिं तव्हां स्टूडेंट्स मेन असांजा सोर्स जेको स्टूडेंट्स जो आहे उहो यूनिवर्सिटीज़ आहिनि, जेको असांजो इल्मी शहर जामशोरो आहे ऐं उते हॉस्टल ते रहनि था, हुनखे वांदकाई बि हुजे थी, शाम जो निकिरनि था। पर एक्चुअली जेका इहा तव्हां चोरी जी ॻाल्हि कई या मालिकी न हुजण जी ॻाल्हि कई, त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे हिकिड़ो ज़िमेदार शहरी हुजण जे नाते असांखे खपे त हर को माण्हू चौकीदार ठही वञे, हर को माण्हू शागिर्द ठही वञे, हर को माण्हू टीचर ठही वञे। कोशिशि कयो त तव्हांखे जेतिरो टाइम मिले थो तव्हां का हिकिड़े जुमिले में, हिकिड़े अमल में, हिकिड़ी ॻाल्हि में जेकॾहिं हुनजी अॻिले जी का इस्लाह करे सघो त उहो बहितर आहे। ऐं इहा असां जेकॾहिं सोचूं त भई असां हिकिड़े ज़िमेदार शहरी आहियूं, किताब भले खुलियल हुजे, तालो भले खुलियो पियो हुजे, कंहिंजी शइ पई आहे, मुंहिंजो न आहे, बसि मां हुनजी जेकॾहिं चौकीदार ठही वञा, कोशिशि कयां त भई मां जेसिताईं वेठो आहियां हिनजी हिफ़ाज़त मां कंदुमि। ज़रूरु छा आहे त शैतानी चकर त असां सां गॾु बाय बर्थ आयल आहे, माना हिकिड़ो क़यामत ताईं उहो रहंदो, त असांखे उहो शैतान खे ख़तमु न करणु खपे ज़िंदगी मां, इहो न सम्झणु खपे सभु फ़रिश्ता आहिनि। त असांजो पर्सनल एतिरो हुजणु खपे, जीअं मां अधे खे बि जीअं उहे गुज़ारिश कई त तव्हां वञी भला पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो माण्हू, ऐं असां बि तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं, किथे का अहिड़ी पैसे जी पाई जी ज़रूरत पवे त हिकिड़ो अथेंटिक असां सां गॾु अधो आहे, त मां त आराम सां हिनखे बिल्कुलु करे सघूं था, असां हिमत बि ॾियारींदासीं, जेका मदद थी सघी त असांखां बि तव्हां घुराए सघो था। त ईअं हर को माण्हू जेकॾहिं पंहिंजे बुनियादी ज़िमेदारी सम्झी कमु करे त मां सम्झां थो त जेकॾहिं ताला ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे, घर बि खुलिया पिया हुजनि। मां लाहौर में ॾिठो त दरवाज़ा खुलिया पिया हूंदा, गाॾियूं बीठियूं आहिनि, कुर्सियूं पयूं आहिनि, माण्हू पिया हलिया, कंहिंखे इहो परेशानी बि कोन्हे त चोरी आहे। घणा अहिड़ा मुल्क आहिनि जिते चोर जी चोरी जो तसवुर ई कोन्हे। असां में इहा जेका आई आहे कमज़ोरी, इनखे असांखे हाणे मथे अचणु खपे, छो जो
अज़ाब एतिरा अची चुका आहिनि कुदरत जा जो असांजूं हाणे अखियूं खुली वञणु खपनि। बिल्कुलु बिल्कुलु, लेकिन हाणे त यकीन तव्हांजी ज़िम्मेदारी न वधी थी वई आहे त पर तो को आउट डूइंग एक्टिविटीज़ तव्हांजी पर्सनल त हाणे यकीन कोन थी सघी हूंदियूं, त पोइ तव्हां छा सोचो था त माना उन माहौल में स्टूडेंट्स खे हाणे ख़ासि तौर ते जीअं इंशाल्लाह मां केतिरे कोशिशि हद ज़रूरु ताईं कंदुमि। हाणे जीअं बाहिरि जो मौसम अचे थी त छा इनिशिएटिव वठंदव? बिल्कुलु, पहिरीं त वण ॿूटा लॻाइबा उते ऐं उनखे ग्रीनरी ॾिबी इदारे खे इंशाल्लाह जेको वांझियल आहे उन्हनि पोयनि 7-9 सालनि खां उन इदारे में को अहिड़ो को स्टेप न खयो वियो आहे। छा आहे त इहे शयूं तव्हांखे सेहतमंद माहौल जेको आहे सो सेहतमंद ज़िंदगी ॾे जेको आहे सो तव्हांजो पहिरियों क़दम आहे। ऐं सुठो एनवायरनमेंट ॾियण बि तालीम हासिल करण लाइ सुठो लॻंदो आहे, ग्रीनरी हूंदी आहे त मुंहिंजी ज़िंदगी पहिरीं बि ईअं ई रही आहे त मुंहिंजी काउंसलिंग ॾे ध्यानु हूंदो, ॿारनि खे सम्झाइणु, पंहिंजनि ॿारनि समेत। माना हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि न भई सिर्फ़ु पंहिंजनि ॿारनि खे थो सम्झाए या सिर्फ़ु ॿाहिरि थो सम्झाए, ॿारनि ते पंहिंजी नज़र न आहे। त मुंहिंजो ज़िंदगी में इहो ई रहियो आहे त भई हीअं रहो, हिते तरीक़ो आहे, हिकिड़ो पहिरियों दफ़ो आराम सां सम्झाइबो, ॿिए दफ़े थोरी सख़्ती कबी, टे दफ़े उहो बि नज़र पोइ इहे बि शयूं आहिनि त अलाह कंदो इंशाल्लाह चेंज अची वेंदी। अच्छा, तव्हांजा फेवरेट जेके आहिनि फ्लावर्स कहिड़ा आहिनि, कहिड़ा पसंदीदा आहिनि? फ्लावर्स में अॼुकल्ह त गेंदो आहे, बहार वार में बि गेंदो वग़ैरह थींदो, गुलाब सदा बहार आहे, मुख़्तलिफ़ रंग आहिनि। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां मटियारी में घटि में घटि ॿियो कुझु न त तव्हांजे लाइ हिकिड़ी घुमण फिरण वारनि लाइ, अचण वारनि लाइ, महिमाननि लाइ हिकिड़ी सुठी नर्सरी वांगुरु ठाहे छॾिजे, जेको अचे त तमामु सुठी तव्हांखे मिलंदी इंशाल्लाह। सही तव्हांजो फेवरेट कहिड़ो फ्लावर्स आहिनि? गुलाब आहे बसि। मां हिन में जीअं ई हाणे स्टार्ट थींदो आहे ॿार, हर ॿार जे अंदरि फेबरवरी जे तक़रीबन एंड में ई त जेको आहे हिकिड़ो हफ़्तो उहो असां मल्हाईंदा आहियूं। ऐं उन हफ़्ते जे अंदरि जेके बि समूरे सिंध जे अंदरि मुंहिंजा दोस्त आहिनि, ऐं उन्हनि खे चवंदो आहियां जेको बि हिकिड़ो बि दोस्त आहे उहो पंहिंजे नाले ते हिकिड़ो ॿूटो ज़रूरु लॻाए। पोइ कॾहिं बेद मुश्क जो, कॾहिं निम जो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके ॿूटा आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे उन्हनि में लॻायो। छो जो वण जेको आहे उहो भले असां पोखियूं अॼु था, पर उनजी जेका आहे छांव उहा वरी असांजो जेको ईंदड़ नस्ल आहे उहो वठंदो। त असां पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ बि कुझु करे वञूं ऐं हिकिड़े माना वण खे उहा ज़िंदगी ॾियणी आहे। त इहो असांजो हर हफ़्ते हूंदो आहे, हर साल जो। त हिन साल बि उहो जेको आहे हफ़्तो रखियलु आहे, कुझु ॾींहंनि में मीटिंग थींदी ऐं पोइ अनाउंस कंदासीं ऐं पोइ बाज़ाब्ता तौर समूरे सिंध में उहे बूटा लॻाइबा इंशाल्लाह। जेतिरा बूटा लॻाइबा ओतिरो अच्छा, जेतिरी असांजी ज़िंदगी सावक हूंदी ओतिरो ई असांजा माइंड ॾाढा थधा हूंदा, सोचण लाइ बि माना सुठी थिंक सोचे। ॾिसो कुदरत सां जॾहिं इंसानु कनेक्ट थिए थो त कुदरत जा रंग ॾिसे थो या वरी कुदरत जी ख़ुशबू ॾिसे थो त कुदरती तौर ते माण्हू सुठो सोचण जो सोचे थो। ऐं जेको आहे हीउ कमु अगरि नेगेटिविटी बि हूंदी, ऐं अगरि हिन कम खे हीअं कयां त छो न को पंहिंजो ऐं ॿियनि जो भलो कजे। त माना ख़ासि तौर ते सावक जेको हिकिड़ो मेन किरदारु अदा करे थी त असांजे माना साइकोलॉजिकल इफेक्ट में, बिहेवियर्स में चेंज आणण जो। त तॾहिं चवंदा आहिनि त अगरि घर में जेके थोरा घणा ई गुल बूटा हुजण ई घुरिजनि, माण्हू थोरी नज़र ॾे हुनखे ॾिसे। असां त ॿाहिरि ॼाणे मौसम हुजे थी, तव्हां ॿी सां ॻाल्हि इहा बि ॿुधाईंदी न त चवंदी अथनि त ॿारनि खे जेको आहे ॿूटनि जा नाला बि अचणु घुरिजनि, ख़ासि तौर ते असांजी सिंधी ॿोली में हिननि में या केतिरी असांजे पाकिस्तान में केतिरा जेके आहिनि ॿूटनि जे हवाले सां फ़सद थियनि था, ईअं थियनि था, इहे सभु शयुनि जो न हुजे। लेकिन इलाही ॾाढो सुठो तव्हां सां जेको अची करे मूंखे तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। तव्हां छा चवणु चाहींदो अॼु पूरे समर हाउस छा चवंदो प्रोग्राम जे हवाले सां, मैसेज छा ॾियणु चाहींदो? ऐं इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि समूरे सिंधी क़ौम खे त जेको आहे पंहिंजनि इदारनि जी मालिकी कयो ऐं पंहिंजे जेको ॿार आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल संवारण जे लाइ तव्हां कोशिशूं वठो ऐं उहे ॿारनि जो मुस्तक़बिल तॾहिं ई संवारे सघंदा जॾहिं तव्हां पंहिंजे इदारनि जी मालिकी कंदा। उहे सिहत जा इदारा हुजनि, तइलीम जा इदारा हुजनि, ऐं उन सां गॾोगॾु हर उन माण्हूअ जी जेका आहे सार लहो जेको जंहिंखे तव्हांजी ज़रूरत आहे, जेको अॿोझ ॾिसो था जंहिंखे ज़रूरतमंद आहे उनजी वञी सार लहो। ईअं न सोचो त गवर्नमेंट ईंदी, तव्हां त जेका ज़िम्मेवारी आहे तव्हां पंहिंजी कयो। हर माण्हूअ खे पंहिंजे पंहिंजे हिसे जो जॾहिं असां कमु कंदासीं तॾहिं बहितरीअ तरफ़ ईंदासीं। ऐं समूरनि साथियुनि खे, समूरनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश हूंदी त तव्हां जेको आहे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो ऐं बेजा जेके तनक़ीदूं आहिनि, जेके बेजा शयूं आहिनि उन्हनि मां निकिरी करे अमली तौर ते थोरो ई सही पर पंहिंजे हिसे जो कमु कयो। हमेशह वांगुरु तमामु सुठो लॻो ऐं असां पूरी कोशिशि कंदा आहियूं तव्हां समेत, सॼी टीम समेत, त को सोसाइटी लाइ सुठो कमु कजे, का अहिड़ी ॻाल्हि कजे जंहिंमें सभिनी खे फ़ाइदो थिए। त अॼु जे हवाले सां बि इहो ई मां चवंदुमि त हिकिड़ो त पहिरीं पंहिंजी सेल्फ करेक्शन माण्हू खे हुजणु खपे। ॿार असांजा स्कूल वञनि था उन्हनि जी लाइ हमदर्दी हुजणु खपे। ॿारु थकिजी अचे थो उन ते घणो लोड न विझो, मंझंदि जो क़ुर शरीफ़, शाम जो ट्यूशन, स्कूलनि ते इहो ज़िमेदारी विझो। पेरेंट्स जेकॾहिं तव्हां एतिरो पैसो ॾियो था कोशिशि कयो त स्कूल मां ई जेको हुनखे हासिलु थिए थो शाम जो वेही उन ते वरी उन ते ई वेही महिनत करे। कोशिशि कयो त मुआशिरे खे
सेल्फ करेक्शन जे हवाले सां, ईमान जे हवाले सां त भई मां ठीकु आहियां, ॿिए खे छॾे ॾियो, ॿियो हर को माण्हू पंहिंजी अमल में पाण ज़िम्मेदार, ईअं हर को माण्हू अलॻि अलॻि सोचींदो, इनशा अल्लाह ताला मुआशरे में काफ़ी चेंजिस आयूं आहिनि, बहितरी आई आहे अॻे खां, अल्लाह कंदो अञा बहितरी अची वेंदी इंशाल्लाह। असां दुआ कंदासीं, हमेशा पॉजिटिव सोचंदा सही ऐं कंदासीं त का न का चेंज नहीं कान वण ज़रूरु अचंदी। थैंक यू मशीद साहब ऐं थैंक यू अहमद असांजे प्रोग्राम में शामिल थियो, काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि अवेयरनेस जे हवाले सां, तालीम जे हवाले सां, प्राइवेट ऐं गवर्नमेंट जो छा फ़र्क़ु आहे, छा बुज़ुर्ग ते काफ़ी वधीक डिस्कस थियो, यकीन असांजे पेरेंट्स इन ॻाल्हि ते ज़रूरु सोचींदा त असांखे हींअर कहिड़ा इनिशिएटिव कहिड़ा क़दम खणनि जीअं हाणे ख़ैर ख़ैर सां स्कूल सॼा ओपन थियनि। थैंक यू सो मच। जीअं त नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो ऐं यकीन तालीम 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 असांजी तालीम जी ॻाल्हि कयूं, तालीम उहा जेकी मयारी तालीम हुजे ऐं यकीनन ॿारनि खे तालीम जे नाले सां सिर्फ़ु हिकिड़ो फोटो न ॾेखारियो वञे त हिननि खे सिर्फ़ु तालीम लिखियल आहे, उन्हनि जे अंदरि बि तालीम हुजणु घुरिजे, उन्हनि खे ख़बर हुजे त फिज़िक्स केमिस्ट्री बायोलॉजी इवन मैथ्स वग़ैरह या सिंधी चाहे कहिड़ो सिंधी लिटरेचर चाहे इंग्लिश लिटरेचर चाहे माना उन्हनि खे नाव हाव हुजण ई घुरिजे त इहे सभु शयूं कहिड़े हवाले सां कहिड़े कंहिंखे कमु ईंदियूं। ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान जाइ आहे। इनशाला सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि, अल्लाह हाफ़िज़।